दोस्तों जीएस सिंधी ॿोली सिंधी नॉवल में थींदड़ जदीद तजुर्बनि जे हवाले सां ही असां 17वीं लाइव स्ट्रीम करे रहिया आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं त अॼोके ॾींहं ते SLF थियणो हो जेको मौसम जे करे मुलतवी थी वियो। इन करे असां को नॉवल असां एडवांस में अव्हांखे न ॿुधाए सघियासीं। इन करे अॼु असां जेको आहे सो हिन स्ट्रीम में ओपन डिस्कशन रखियो आहे ऐं अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो असां ओपन मौज़ू ॻाल्हाईंदासीं जंहिंजो उनवान आहे सिंधी नॉवल मौज़ू ऐं तजुर्बा। इन हवाले सां असां सां गॾु सिंधी ॿोली जा नामियारा नक़ाद ऐं ख़ूबसूरत लेखक साईं अकबर लिगारी साहब असां सां गॾु आहिनि। सर भलीकार अकबर साहब, कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो सर? जी वॾी महिरबानी कलीम साहब, बिल्कुलु ठीकु आहियूं। तव्हां ठीकु आहियो? जी सर, बिल्कुलु फर्स्ट क्लास। अच्छा, कुछ देर में दोस्तों असांखे डॉक्टर मुबारक लाशारी साहब, अख्तर हफ़ीज़ ऐं अमर लगारी साहब भी ज्वाइन कंदा। असां जेको आहे सो पंहिंजो डिस्कशन शुरू था कयूं। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधी नॉवल जे हवाले सां केतिरा ई तजुर्बा थी रहिया आहिनि, उन जे फॉर्मेट जे हवाले सां, मौज़ू जे हवाले सां। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हींअर ताज़ो ई अहमद शाकिर जो हिकिड़ो नॉवल आयो आहे उली जे नाले सां। मुमताज़ बुखारी साहब जो नॉवल आयो आहे बेरंग। उन खां अलावा जेको आहे सो मुंहिंजो हिकिड़ो नॉवल आयो आहे कराची कॉलिंग। ऐं जेको आहे सो संदीलो हिकिड़ी मैडम आहे, मूंखां नालो ज़हन मां निकिरे पियो, फौज़िया संदीलो, उन्हनि जो नॉवल आयो आहे हाविया। ऐं वाहिद कांदड़े साहब जो नॉवल आयो आहे किताब दुश्मन। ईअं इहे जेके आहिनि से ताज़ा जेके आहिनि से नॉवल आया आहिनि। असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि नॉवल में, सिंधी नॉवल में ख़ासि करे मुख़्तलिफ़ मौज़ू ऐं उन जी टेक्निक जे हवाले सां इहो डिस्कशन शुरू पिया कयूं। असां अकबर साहब ते हलूं था ऐं अकबर साहब खां पुछूं था त सर, सभ खां पहिरीं त तव्हां इहो ॿुधाइजो त वेझड़ में अव्हां जेको आहे सो कहिड़ा नवां सिंधी नॉवल पढ़िया आहिनि? छो जो अव्हां जिते बि कंहिं बि मेले में पाण मिलिया आहियूं त सिंधी नॉवल ज़रूरु वठंदा आहियो। त वेझड़ में जेके अव्हां जा कुझु पढ़ियल नॉवल आहिनि उन्हनि जे हवाले सां पहिरीं थोरो ॿुधायो, पोइ वरी असां हिनखे डिस्कशन खे अॻियां वधायूं था। सर, वेझड़ में मां तव्हांखे ॿुधायां त जंहिं वक़्तु आउं सेक्रेटरी एजुकेशन हुउसि त उन वक़्तु त नॉवल पढ़ण जो मौक़ो कोन थे मिलियो, सवाइ कॾहिं कॾहिं कोई सफ़र में पढ़ी वठंदो हुउसि। पर जीअं त आउं तव्हां खां पोइ फारिग थियुसि त पोइ हलियो वियुसि ॿ दफ़ा त आउं ॿाहिरि वियो आहियां, त उनजे करे उहो ॿ अञा जहिड़ा मुंहिंजा डिस्टर्ब थिया आहिनि। बाक़ी उन खां अलावा जेको मूंखे टाइम मिलियो आहे त उन में हेसि ताईं आउं तक़रीबन कोई 40 नॉवल पढ़ी चुको आहियां। उन्हनि 40 नॉवलनि में, छो जो अॻे वारा पुराणा त मुंहिंजा घणा पढ़ियल हुआ, उन्हनि 40 नॉवलनि में उहे नॉवल आहिनि जेके 2021, 22, 23 ऐं 24 में छपिया आहिनि। 2024 में 4 नॉवल आया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो तव्हांजो कराची कॉलिंग आहे जेको मूं पढ़ियो आहे, ॿियो कांदड़े साहब जो नॉवल आहे किताब दुश्मन, उहो बि मूं पढ़ियो आहे। ऐं बाक़ी 2 किताब जेके आहिनि उहे अञा ताईं मूं वटि न पहुता आहिनि, हिकिड़ो उली ऐं ॿियो नसीम पारस गाद जो किताब। इहे आहिनि 2024 जा किताब। जी, उनजो नॉवल जो नालो आहे नए युग जो देवता। नए युग जो देवता। ऐं जी जी 2023 में मुंहिंजे इल्म जे मुताबिक़ 27 नॉवल आया आहिनि। 27 नॉवलनि में मूं 15 नॉवल पढ़ी छॾिया आहिनि ऐं बाक़ी जेको आहे नॉवल आहिनि जेके बि कुझु वक़्त में आउं पढ़ी वठंदुसि। सो हाणे मूंखे एग्ज़ैक्टली त मां इहो नथो चई सघां कहिड़ो नॉवल, छो जो नॉवलनि पढ़ण जी जेकॾहिं मूं टाइम हूंदो आहे त मुंहिंजी स्पीड चङी ख़ासी आहे। त वेझड़ाई में मूं डॉक्टर अमीन कुरैशी जो नॉवल पढ़ियो आहे, रुञ जनी जे अंदर में, या अंदर जनी रुञ, उहो पढ़ियो आहे। तव्हांजो कराची कॉलिंग पढ़ियो आहे। वाहिद कांदड़े वारो नॉवल पढ़ियो आहे। हिकिड़ो को कैंपस नॉवल पढ़ियो आहे ऐं कुझु ॿिया बि नाला आहिनि, पर नाला ईंदा त पोइ यादि पइजी वेंदा। जी जी सर, इन्हनि नॉवलनि में तव्हांखे मौज़ू, पहिरीं मौज़ू था डिस्कस कयूं। मौज़ूअनि जे हवाले सां कहिड़ी नवाण लॻी आहे या उहे रूटीन में ई आहिनि? साॻा ई मौज़ू जेके असांजे सिंधी नॉवल जा रहंदा आहिनि,
असां 2024 ऐं 23 वारनि खे डिस्कस था कयूं, पोइ वरी पोयनि खे डिस्कस था कयूं। जी मौज़ू जे हवाले सां पहिरीं जेके तव्हां नॉवल पढ़िया आहिनि ऐं जिन जो ज़िक्र बि कयो आहे, त उन में का नवाण नज़र आई आहे? 24 में जेके 2 नाविल मूं पढ़िया आहिनि उन्हनि जी असां उन्हनि ते नथा ॻाल्हायूं मेरिट ऐं डीमेरिट ते, या हुनजे असां तनक़ीदी जाइज़ो कोन पिया वठूं, पर सिर्फ़ु मौज़ू जे हवाले सां तव्हां पुछियो आहे। त जीअं कराची कॉलिंग वारो तव्हांजो नाविल आहे, इन जो मौज़ू मुख़्तलिफ़ आहे। जेके आम तौर ते असां वटि घणा ई नाविल लिखिया वञनि पिया, उन खां ई नाविल जो मौज़ू मुख़्तलिफ़ आहे। वाहिद कांदड़े जो नाविल बि मुख़्तलिफ़ आहे। इहो पहिरियों दफ़ो अख़बारी दुनिया ऐं प्रिंट पब्लिशर्स जी दुनिया जे मुतालिक़ आहे, ऐं इहो बिल्कुलु अछूतो मौज़ू आहे। इन मौज़ू ते मुंहिंजे इल्म जे मुताबिक़ अॻे कंहिं नाविल कोन लिखियो आहे। थी सघे थो को पुराणो नाविल लिखियलु हुजे, या अञा जेके मूं नाविल न पढ़िया आहिनि उन्हनि में को रहिजी वियो हुजे, त पर मुंहिंजे ख़्याल में त के नाविल जेके मूं पढ़िया न आहिनि पर उन्हनि ते दोस्तनि जा तबसरा नज़र मां गुज़रनि था, त उन जे मुताबिक़ इहो हिकिड़ो अछूतो मौज़ू आहे। ॿियो जेको डॉक्टर अमीन कुरैशी वारो आहे, मूं इहो चयो त असां तनक़ीदी जाइज़ो न पिया वठूं, सिर्फ़ु मौज़ू जे हवाले सां। उहो मौज़ू बि काफ़ी हद ताईं नओं आहे। रुंज जेको आहे, ऋण जेको आहे, जंहिंखे आमतौर ते रन ऑफ कच्छ या ऋण कच्छ चयो वञे थो, ऋण जेको आहे उहो मौज़ू आहे। ऐं इहो बि मुंहिंजे ख़्याल में त पहिरियों दफ़ो नाविलनि में आयो आहे। ऐं ॿिया नाविल मां जेकॾहिं लिस्ट खणी विया हा त उन में आउं कुझु ॿुधाए सघां हा। बाक़ी कुझु नाविल त वरी रूटीन वारा आहिनि, जीअं कैंपस नाविल आहिनि। कैंपस नाविल जीअं मूं हिकिड़ो पढ़ियो तूं, ॿियो वरी नाविल पढ़ियो हूअ, तक़रीबन साॻिया। इहो तारिक आलम जे नाविलनि जो वर्जाउ इहो हलंदो रहे थो ऐं इहो हलंदो रहंदो ता क़यामत। जी सर, पोइ जी जी बाक़ी जेके नाविल आहिनि, हाणे जीअं मुमताज़ बुखारी वारो नाविल आहे, त उन जो मौज़ू सिंधी में ईअं खणी चइजे त उहो थोरो अनोखो आहे। बाक़ी इहे ॿिए पासे त इन क़िस्म जा नाविल या इन क़िस्म जा सोप सीरियल बि मौजूदु आहिनि, पर सिंधी में इन क़िस्म जो जेको नाविल आहे उहो मूंखे थोरो मुख़्तलिफ़ लॻो। जहां आरा मैडम जो जहां आरा जो नाविल, उहो बि सिंधी थोरो जासूसी स्टाइल ऐं सोप सीरियल स्टाइल थोरो लॻो मूंखे, पर उनजो मौज़ू बि थोरो कुझु मूंखे मुख़्तलिफ़ लॻो, थोरी हट के थोरो, पर घणो न। उन में कई शयूं वर्जाउ बि आहिनि, रिपीटेशन बि आहे। हाणे नसीम पारस जेको आहे उहो जीअं त हुन में सररियलिज़म वारे अंदाज़ में हुनजो अफ़साना लिखंदो आहे। पहिरियों दफ़ो हुनजो नाविल अचे पियो, त मुंहिंजे ख़्याल में इहो उन हवाले सां हूंदो। वधीक वरी अचे त पोइ पढ़ूं। जी जी इन ते सर जेको नसीम साहब वारो नाविल आहे, नसीम गाद वारो, उन ते ताज़ो हिकिड़ो रिव्यू बि आयो आहे बख्शल बाग़ी जो, ऐं उन में उनखे ॿुधाए पियो त उहो मोरले जी रीटेलिंग आहे। सर मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे? जी जी बिल्कुलु क्लियर आहे। जी जी आवाज़ क्लियर अचे आवाज़। पियो? जी बिल्कुलु क्लियर हा, आवाज़। उहो मोरले मीर, जी जी उन में उन जी उन रिव्यू में उन बख्शल बाग़ी साहब लिखियो आहे त हीअ जेको आहे सो मोरले मीरबर जी रीटेलिंग आहे, ऐं रीटेलिंग पाण वटि तमामु घटि थी आहे सिंधी में, ऐं जेको आहे सो इहो हिकिड़ो पोस्ट मॉडर्न टेक्निक आहे। इन हवाले सां तव्हां पाण हिकिड़े स्ट्रीम में डिस्कस बि कयो, पर थोरो जेकॾहिं हिन हवाले असांजे दोस्त जी इहो मॉडर्निज़म में घटि, पोस्ट मॉडर्निज़म में घणो थियणु लॻो आहे। त फिल्मूं, नाविल ऐं मूसीक़ी, इन्हनि जी रीटेलिंग वधी आहे। इहो तक़रीबन 1980 जे ॾहाके खां शुरू थियो आहे। हाणे 1980 जे ॾहाके में असां उन वक़्त में जेको असां ॾिसंदा हुआसीं उहे मूसीक़ी में तजुर्बा थियल, यानी पुराणा जेके गाना हूंदा हुआ उन्हनि खे झनकार जे नाले में हिकिड़े नए अंदाज़ सां उनखे थोरो मुनफ़रिद करे पेश कयो वेंदो हो। इहा बि एक्चुअली हिकिड़ी रीटेलिंग हिकिड़ी सूरत हुई। ऐं उन खां पोइ फिल्मूं ठहणु लॻियूं,
जीअं शाहरुख जी फिल्म आई मुंहिंजे ख़्याल में डान हुई, डान टू हुई, डान जेका पहिरीं अमिताभ बच्चन जी फिल्म ठही हुई, उन खां पोइ उहा फिल्म आई। त इहे फिल्मुनि में बि रीटेलिंग जो या असांजी स्टोरी खे नए अंदाज़ सां पेश करण जो रुझान वधियो। अहिड़े नमूने सां दुनिया में जेके पहिरीं किस्सा मशहूरु रहिया आहिनि, मशहूरु किस्सा, उन्हनि किस्सनि खे थोरो नए अंदाज़ सां पेश करण जे लाइ बि राइटर्स, हाणे मूं वटि को एग्ज़ैक्ट हीअं रेफरेंस नालो ज़हन में कोन्हे, थी सघे थो अची बि वञे, त हुननि उनखे जीअं ख़ुशूसन अलिफ लैला जा जेके दास्तान हुआ, उन्हनि खे कॾहिं सिधो सऊं रीटेलिंग कई आहे, कॾहिं वरी हुननि सिंबॉलिक अंदाज़ में उनजी रीटेलिंग कई आहे। मिसाल अलादीन वारो चिराग जेको आहे, इहो इन जी रीटेलिंग थी आहे। ऐं उनखां अलावा कुझु रशियन जेके कहाणियूं हुयूं, लोक कहाणियूं हुयूं, उन्हनि जी रीटेलिंग थी आहे। त इहो रीटेलिंग जो तजुर्बो थींदो आहे, पर रीटेलिंग जो मतिलबु इहो आहे उन शइ खे नओं करे पेश करणु, नए अंदाज़ सां पेश करणु। ऐं जीअं मिसाल असां वटि सिंधी में हाणे ज़हन में अचणु शुरू थी विया आहिनि। हाणे सिंधी में मसलन हिन जो मैडम ज़ुबैदा बिरवाणी जो जेको नाविल आहे, छा नालो आहे इन जो नाविल जो नालो छा आहे? मैडम आराधनी। आराधनी। इहो ॾिसो त असल में हुसैन इब्न मंसूर हलाज जो किस्सो आहे असल में। हाणे उन मंसूर इब्न हुसैन इब्न मंसूर हलाज जे किस्से ते पहिरीं नाविल जेको आहे उहो असां वटि दस्ते सूस लिखियो वियो, जमीला हाशमी जो नाविल। मैडम वरी उनखे हिकु नए अंदाज़ सां पेश कयो। उन में न त मंसूर हुसैन बिन मंसूर हलाज हो, न त उहो दौर हो, पर हुन चयो त जेकॾहिं हुसैन बिन मंसूर हलाज जी जॻह ते अहिड़ो ई माण्हू जेकॾहिं अॼु पैदा थिए, या हुसैन बिन मंसूर हलाज अॼु पैदा थिया, त उहो कीअं हुजे हा। ऐं हुन किसे सां मुमासिलत जे लाइ मैडम उहे नाला साॻिया रखिया आहिनि, मंसूर, शिबली, हामिद, ऐं पंहिंजो ॿिया नाला पंहिंजो जलाल, शम्स, इहे सभु उहे नाला आहिनि जेके कंहिं न कंहिं हवाले सां हुसैन बिन मंसूर हलाज सां रिलेटेड रहिया आहिनि। त इहा हिकिड़ी रीटेलिंग आहे जेका असां वटि सिंधी नाविल में थी आहे। त इहे अहिड़ा ॿिया नाविल बि अचनि पिया। हाणे जीअं हुनजो नालो ई आहे नए युग का देवता, नए युग जो देवता। बख्शल बागी वारो मूं पढ़ियो कोन्हे, मुंहिंजी नज़र मां गुज़रियो, पर मूं चयो हिनखे सुकून सां आराम सां ऐं हिनखे पढ़ंदुसि। पर आउं कोशिशि हिकिड़ी इहा बि कंदो आहियां त जिन नाविलनि खे न पढ़ियो आहे त उन ते फ़िलहाल को रिव्यू बि न पढ़ां, ऐं फ़िलहाल को हुन ते मुहाग बि न पढ़ां, ताकी मुंहिंजो उन ते बारे में जेको ख़्यालु जुड़े उहो मुंहिंजो पंहिंजो हुजे, इंडिपेंडेंट हुजे। उन खां पोइ उहो पढ़िजे त ॾिसिजे त जेको मूं सोचियो आहे ॿिया ईअं सोचनि था या न। कॾहिं कॾहिं को पढ़ी वठंदो आहे, न त कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त नाविल पढ़ण खां पहिरीं ऐं हुन ते रिव्यू न पढ़ां, ताकी मुंहिंजो इंडिपेंडेंट पॉइंट ऑफ व्यू मुतासिर न थिए। जी सही। अच्छा सर, रीटेलिंग जे हवाले सां मूंखे जेको इंटरनेशनल हिकिड़ो ज़हन में अचे पियो नालो, उहो होज़े सारामागो जो आहे। उन जेको आहे सो बाइबल जी स्टोरीज़ जी रीटेलिंग कई आहे। कैन उनजो हिकिड़ो नाविल आहे। ॿियो द गॉस्पेल अकॉर्डिंग टू जीसस क्राइस्ट। इहे ॿ उनजा रीटेलिंग में अचनि था। अहिड़ी तरह वरी हिकिड़ी जर्मन माई आहे कोर्लेना फनकी, जंहिं इंक स्पेल लिखियो, जंहिंमें हुन अलिफ लैला इहे जेको आहे सो उन में रीटेल कया आहिनि हुन पे किरदार। ऐं उन ते तमामु ज़बरदस्त फिल्म बि ठहियल आहे इंक स्पेल जे नाले सां ई। हुन में जेको हीरो आहे ब्रैंडन फ्रेज़र आहे, ॾाढी ज़बरदस्त फिल्म आहे। उहा मुंहिंजे ख़्याल में मूं जॾहिं फेसबुक ते रखी त अव्हां चयो त इहा फिल्म मां ॾिठी आहे, तव्हां शायदि को ॾिठी आहे। उहा इंक हार्ट न हुई? इंक हार्ट ऐं इंक स्पेल ॿई उनजो उहो हिकिड़ी सीरीज़ आहे इंक हार्ट। जी जी, इंक हार्ट त मूं हा ॾिठी, ख़ूबसूरत, तमामु जी जी, उनजो इंक स्पेल बि आहे उनजो ॿियो पार्ट। उहा ईअं खणी चइजे त मेटाफिक्शन बि हुई उहा जी फिल्म जेका आहे। बिल्कुलु। छो जो मूंखे हुन में हिकिड़ो किरदारु यादि अचे थो, त उन किरदार खे जॾहिं हिकिड़ो ॿियो माण्हू चए थो त तूं केॾो ख़ुदगर्ज़ आहीं, कमीणो आहीं, ऐं तूं केॾो घटिया आहीं,
जॾहिं हिकिड़ो किरदारु चए जी थो, किरदारु एहतिजाजन राइटर ॾांहुं इशारो करे चए थो, ब्लेम हिम नॉट मी, मूंखे हिन अहिड़ो तकलीफ़ कयो, हिन हिन बिल्कुलु राइटर हा अहिड़ो तकलीफ़ छो कई। त इहो मूंखे ॾाढो वणियो, ॾाढो मुतासिर थियो त किरदारु जेको आहे उहे कमीणा आहिनि या सुठा आहिनि, उनजो ब्लेम किरदार जे बजाए राइटर खे ॾिजे, राइटर ई एतिरो राइटर तकलीफ़। त तख़लीक़कार जेको जी आहे उहो तख़लीक़ खटोलो जेकॾहिं ख़राबु ठहियो त हुन में खटोलो जो ॾोह घटि, बाठे जो ॾोह वधीक हूंदो। इहो जी स्कूल ऑफ थॉट हो। जी जी सर। अच्छा सर, हाणे जेको ॾिठो वञे थो दुनिया में त नॉवल जी का हिकिड़ी टेक्निक कोन्हे का जंहिं ते को हिकिड़ी फिक्स्ड टेक्निक ते को लिखियो हुजे। इलाही डिफरेंट टेक्निक्स राइटर्स पंहिंजे हवाले सां यूज़ कंदा आहिनि। पोइ असां इहो कीअं तइयुन कयूं त टेक्निक जे हवाले सां हिकिड़ो नॉवल जेको आहे सो सुठो आहे, ॿियो थोरो घटि सुठो आहे, इहो उन जा पैरामीटर्स थोरा असांखे ॿुधायो तनक़ीद जे हवाले सां, जीअं असांजे ॿुधंदड़नि खे बि ख़बर पइजे। असां वटि इहा फ़तवा आम थी वेंदी आहे त हीअ जेको आहे सो मयारी न आहे ऐं हीअ गैर मयारी आहे, हीअ मयारी आहे, हीअ शाहकार आहे। इहे आम असां वटि सिंधी नॉवल जे हवाले सां ख़ासि तौर ते फ़तवाऊं माण्हू ॾींदा था रहनि। त पोइ हाणे ॾिसो, असां जॾहिं ॾिसूं था त जेके मिसाल तौरु गुंटर ग्रास आहे, उन जे नॉवल जी टेक्निक अलॻि आहे, ऐं गार्शा मार्केज़ आहे, उन जे नॉवल जी टेक्निक सफ़ा अलॻि आहे। ईअं ई दुनिया जा जेके ॿिया इंटरनेशनली अक्लेम्ड राइटर्स आहिनि जेके नॉवल लिखनि था, उन्हनि जे लिखण हर कंहिंजो अलॻि अलॻि टेक्निक आहे। त इहो टेक्निक जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। ऐं असांखे डॉक्टर मुबारक लाशारी बि ज्वाइन कयो आहे सर। असां पहिरीं डॉक्टर साहब खे वेलकम कयूं। जी हेलो, अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? वालेकुम सलाम कलीम साहब, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अकबर साहब सलाम, वेलकम बैक। साईं वालेकुम डॉक्टर साहब, तव्हां ख़ुशि मज़े में? ॿियो ख़ैर ठीकु ठाक। अलाए किथां किथां थी मोटी आयो बड़ी मुश्किल सां। हा इहो जी अच्छा डॉक्टर साहब, अॼु असां सिंधी नॉवल जे हवाले सां मौज़ू ऐं टेक्निक उनजो जेको आहे सो फन जे हवाले सां कचहरी करे रहिया आहियूं। ऐं अवां ताज़ो ई इस्लामाबाद में ॿोलियुनि वारे जेको फेस्टिवल थींदो आहे, मेलो ॿोलियुनि वारो, उन में बि इन हवाले सां गुफ़्तगू कई। त अवां थोरो असांखे ॿुधायो, सिंधी नॉवल जे मौज़ू फिक्शन तव्हां जर्नलाइज़ कयो, फिक्शन जे मौज़ू खे, शाइरी खे थोरो साइड ते रखिजो, बाक़ी नॉवल या कहाणी त उनजो मौज़ू पोइ वरी टेक्निक ते पाण अचूं था। जी डॉक्टर साहब। जी कलीम साहब, वॾी महिरबानी। ख़बर न आहे त अकबर साहब पहिरें हाले छा ॻाल्हाए वियो, तव्हां हाले कहिड़े मौज़ू ते पिया ॻाल्हायो। सिंधी नाविल ॾाढो डिघो सफ़र कयो आहे असांजो। शुरू खां वठी जेके नाविल हुआ समाजी मसइलनि तरफ़ शुरूआत थी। इनमें औरतुनि जा मसइला, ख़ासि तौर ते ज़ीनत खे जेकॾहिं वठूं, या जेके समाजी मसइला दुलाराम खे वठूं, या ॿियनि खे वठूं, पोइ समाजी मसइलनि खां असांजा नाविल जेके आहिनि उहे स्टार्ट थिया आहिनि मौज़ू जे हवाले सां। पोइ अॻिते हली करे मुंहिंजे ख़्याल में त सियासी हलचल जे हवाले सां या तारीख़ी नाविल जेके लिखिया हुआ सिराज जी तरफ़ां या मोहम्मद उस्मान डीपलाई जे नाविलनि जे खां पोइ, ऐं उन खां पोइ जेको जदीद नाविल आहे हाणे जेको सिंधी में लिखिजे पियो, उन हवाले सां मौज़ू असांजा काफ़ी चेंज थी विया आहिनि, जेके समाजी शयुनि खां हटी करे जेको अलामती तौर ते सियासी मौज़ू बि अची विया आहिनि असां वटि, तारीख़ी मौज़ू बि अची विया आहिनि असां वटि, ऐं उन खां सवाइ जेके नफ़सियाती मौज़ू आहिनि या समाज जा इकोसिस्टम यानी माहौलियात जा मौज़ू आहिनि, उहे बि असां वटि अची विया आहिनि नाविल में। पर अञा मां सम्झां थो त जेको साइंस फिक्शन आहे उन जा मौज़ू नाविल में भरपूर नमूने सां जीअं अचणु खपनि हा, जे दुनिया में साइंस फिक्शन ते लिखिजे पियो। जीअं तव्हां इशिगोरो जा नाविल्स पढ़ी ॾिसो, या इवन मेरी शेली जो फ्रेंकिस्टाइन वारे दौर खां वठी नाविल्स खे पढ़ी ॾिसो त दुनिया में केतिरो साइंसी जेके मौज़ू आहिनि उन्हनि ते नाविल लिखिया था वञनि, असां वटि उन हवाले सां कोन थिया। या जीअं अफ्रीकन नाविल्स खे ॾिसो, कल्चरल हवाले सां, जीअं चिनो एचिबी वारा या ग्रेन ऑफ वीट आहे, जीअं उनमें जेके सकाफ़ती जेके असर आहिनि, सकाफ़ती जेके मौज़ू आहिनि उन क़ौम जा, उहे जीअं उपटार कया विया आहिनि। असां वटि इहे मौज़ू आस्ते आस्ते अचनि था पिया। ऐं मां सम्झां थो पाकिस्तानी, मुंहिंजो जेको मौज़ू हो त पाकिस्तानी जेके नाविल्स आहिनि, पाकिस्तानी ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ ज़बानुनि में जेके नाविल्स, उन्हनि सभिनी मां जेकॾहिं मुनफ़रिद जेकॾहिं नाविल्स आहिनि असां वटि मौज़ू जे हवाले सां, त उहो सिंधी आहे। ऐं सिंधी में काफ़ी जेके जदीद मौज़ू अची विया आहिनि,
ऐं सिंधी में जेके आहिनि असांजा नवां लेखक फिक्शन जे हवाले सां, नावेल जे हवाले सां सुठो कमु कनि था पिया। मौज़ू काफ़ी अची विया आहिनि, पर अञा मां सम्झां थो काफ़ी मौज़ू अचणु खपनि, जेके अॻिते हली करे डिस्कस कंदासीं त कहिड़ा कहिड़ा मौज़ू असां वटि अचणु खपनि। टेक्निक ते बि पाण ॻाल्हि कंदासीं त असां अने समाजी हक़ीक़त निगारी या समाजी मसइलनि खां पोइ, औरतुनि जे मसइलनि खां पोइ हाणे असां दुनिया जे ॿियनि मौज़ूअनि जे तरफ़ बि अचूं पिया ऐं अची रहिया आहियूं। पर जंहिं नमूने सां असांखे अचणु खपे, जंहिं नमूने सां असांजी शाइरी में तमामु घणा मौज़ू आहिनि, अदब नाविल में बि अचणु खपनि, ऐं जेके अची बि रहिया आहिनि उनजी उमेद करे सघिजे थी त कहिड़े नमूने सां अची सघनि था। जी कलीम साहब। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां इहा ॻाल्हि कयो था मौज़ू जे हवाले सां, दुनिया में त अची आया आहिनि, पर असां वटि वरी आम तौर ते हिकिड़ो इहो जवाबु ॾियणु वेंदो आहे त बाबा अदब जेको आहे सो समाज जी अकासी करे, अदब पंहिंजे जेको समाज आहे उन मां पैदा थिए ऐं उन जा किरदार जेको आहे सो आम हुजनि ऐं जेको आहे सो हक़ीक़ी किरदार हुजनि। इलाही त लेखक बि इन ओपिनियन जा आहिनि त जेको आहे सो कहाणी उहा कंहिं थी वियल वाक़िए ते लिखबी आहे, जेको हक़ीक़त में थी वञे ऐं वाक़ियो उन ते कहाणी लिखबी आहे, उहे सचा किरदार पोइ उन में पंहिंजो रंग भरिजे। त पोइ असां वटि इहे मौज़ू शायदि अञा जेको आहे सो पढ़ंदड़ बि क़बूल कोन थो करे ऐं नक़ाद बि शायदि क़बूल कोन थो करे। तव्हांजी इन बारे में छा राय आहे? कलीम साहब, जेकॾहिं अब्दुल कादिर जुड़ेंजे साहब खे तव्हां कोट कयो पिया, साईं जुड़ेंजो साहब इन ॻाल्हि ते यकीन रखंदो हो त जेके दुनिया में वाक़िया थिया आहिनि, जीअं आलमी जंगियूं आहिनि या ॿिया जेके अहिड़ा वाक़िया जंहिंमें पैराडाइम शिफ्ट काया पलट थिया आहिनि, या उन्हनि वाक़ियनि जे पस मंज़र में जेके नाविल लिखजनि था, उहे नाविल वधीक जेके आहिनि समाज खे मुतासिर कनि था, पढ़ंदड़ खे मुतासिर कनि था, ईअं लिखिया वञनि। पर मां सम्झां थो कि इहो ज़रूरी कोन्हे जेको वाक़ियो थी वियो आहे उन ते बि लिखणु खपे। जीअं मिसाल तौर असां वटि डिस्टोपियन नॉवेल्स आहिनि, या जीअं असां वटि हिकिड़ो लेम आहे जंहिं फ्यूचरोलॉजी जो तस्वर ॾिनो आहे, फ्यूचर में असां वटि कहिड़ा मसइला थी सघनि था, मुस्तक़बिल में असां वटि या हलंदड़ वक़्त में बि असां वटि साइंस जे असर हेठि नफ़्सियाती तौर ते कहिड़ा मसइला थी सघनि था, उहे बि असां वटि ज़रूरी। उन में ज़रूरी न आहे त को वाक़ियो थियल हुजे, वाक़िया हिकिड़ा जेके हूंदा आहिनि ख़ारिजी हूंदा आहिनि, मारूज़ी हूंदा आहिनि, ॿिया वाक़िया अहिड़ा हूंदा आहिनि जेके दाख़िली बि हूंदा आहिनि, जेके महसूसातनि जे हवालनि सां बि वाक़िया हूंदा आहिनि, जेके माण्हू हिकिड़ो महसूसु कंदो आहे। अदब ज़रूरी कोन्हे त हिकिड़े स्कूल ऑफ थाट या हिकिड़े नज़रिए खे फॉलो करे ऐं हिकिड़े पस मंज़र खे उपतार करे नाविल लिखजनि, इहो ज़रूरी कोन्हे। मां सम्झां थो इहो हिकिड़ो असां वटि स्टीरियोटाइप आहे। मां सम्झां थो असांखे इन स्टीरियोटाइप खां निकिरणु खपे त को वाक़िए ते बि सिर्फ़ु नाविल लिखी सघिजे थो, उन खां सवाइ कोन थो लिखी सघिजे। उन खां सवाइ बि नाविल लिखी सघजनि था ऐं कहाणियूं बि लिखी सघजनि थियूं। फिक्शन खे वाक़ियनि ते महदूद करणु मां सम्झां थो इहा तारीख़ आहे। तव्हां हिस्ट्री पढ़ो, जेकॾहिं वाक़िया तव्हांखे ॾिसणा आहिनि त, पर जेकॾहिं तव्हां फिक्शन खे ॾिसो त उहा हिकिड़ी इमेजिनेशन आहे, हिकिड़ो आर्टिस्टिक तसवुर आहे, तख़युल आहे। उन आर्टिस्टिक तसवुर तख़युल खे का किथे सियासी या समाजी पस मंज़र में या स्कूल ऑफ थाट या नज़रिए जे पस मंज़र में उनखे क़ैद करणु मां सम्झां थो फिक्शन सां नाइंसाफ़ी आहे। आर्ट खे आज़ादु छॾियो वञे त हू छा करे थो पियो, ऐं आर्ट खे छॾियो वञे त बशर्ते को आर्ट ऐं आर्टिस्ट हुजे, राइटर, तूं छा लिखे थो पियो। उहो वक़्त सां गॾु ईंदड़ वक़्तनि में बि कॾहिं कॾहिं उहे मौज़ू खुलंदा आहिनि त ईअं बि थी सघे थो। मिसाल तौर हिकिड़ो आहे लीच किलर, जंहिं 1960-70 वारे अरसे में कुझु फ्यूचरोलॉजिस्ट कॉन्सेप्ट ॾिना हुया, या चार्ल्स लेम आहे उन बि ॾिना हुया, जेके अॻिते अची करे जेके आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, जीअं रोबोट्स आहिनि, उन्हनि जो उन वक़्तु तसवुरु न हुयो त इहे शयूं बि थींदियूं, पर अॻिते हली करे उहा शइ थी पयूं आहिनि। त हाणे उहे 40-50 सालनि खां पोइ असां महसूसु कयूं था त उन्हनि जो जेको फ्यूचरिस्टिक जेको हिकिड़ो आइडिया हुयो उहो सही हुयो। ईअं आर्टिस्ट बि जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे फ्यूचर खे बि ॾिसंदा आहिनि, पास्ट खे बि ॾिसंदा आहिनि ऐं प्रेज़ेंट खे बि ॾिसंदा आहिनि। आर्टिस्ट जेको आहे उहो आज़ादु हुजणु खपे, जो समाजी वाक़िया थियनि था या सियासी या जंग जदल थियनि था, उन खां हटी करे बि नाविल लिखी सघजनि था। मां सम्झां थो त नाविलनि खे या फिक्शन खे महदूद करणु न घुरिजे असांखे। जेके कनि था पिया त आई डोंट एग्री विद देम कि उन्हनि जी मर्ज़ी आहे त करे सघनि था ऐं असां उनखे रोके बि कोन था सघूं। महिरबानी जी। अकबर साहब, तव्हां खां वरी मां थोरो इन पंहिंजे सवाल खे रिफ्रेश थो कयां। असांखे जेको आहे सो चवंदा आहिनि त हिकिड़ो अदब आहे अदब बराए ज़िंदगी, ॿियो अदब आहे अदब बराए अदब। भला इहो जेको अदब बराए अदब, छा उहो कम जो कोन्हे या वाक़ई में अहिड़ी का शइ थींदी आहे अदब बराए अदब ऐं अदब बराए ज़िंदगी? जी अकबर साहब। इहे
जेके इन क़िस्म जूं डिविजन्स कयल आहिनि या इहे लीका खटियल आहिनि, इहे लीका खोटियल जेके आहिनि, इहे अदब जे लाइ कोई सुठो सवण न आहिनि ऐं न को अदब जे लाइ को बहितरी इहे शइ आणे सघनि था। ऐं चवंदो आहियां त अदब बराए अदब हुजे, अदब बराए ज़िंदगी हुजे, या अदब कंहिं ॿिए मक़सद जे लाइ हुजे। अदब बराए कंहिं मक़सद बि हूंदो आहे, कंहिं ख़ासि मिसाल प्रोपेगेंडा अदब आहे। उन में पहिरियों शर्त इहो आहे त अदबियत हुजे, लिटररी नेस हुजे। उन में लिटररी नेस जो बुनियादु हूंदो आहे इमेजिनेशन ते। हाणे इमेजिनेशन राइटर जी पंहिंजी हुजणु खपे। हाणे जेकॾहिं राइटर जी पंहिंजी इमेजिनेशन जे बुनियाद ते हू को बि अदब तख़लीक़ करे थो त हू उन में ख़ुदि मुख़्तियार आहे ऐं हुनखे उहो करण जी इजाज़त ॾिनी वञे त हू हुनजी मर्ज़ी आहे। हा, उन ते जेकॾहिं तनक़ीद बि थिए त इन हवाले सां न तनक़ीद थिए त हुन हीअं छो लिखियो आहे या हू मुंहिंजे नुक़्ते नज़र जे मुताबिक़ छो कोन्हे। नुक़्ते नज़र राइटर जो पंहिंजो हूंदो आहे। हा, बशर्ते उहो नुक़्ते नज़र जेको आहे उहो उन में सर्टेन शयूं न हुजनि। उहे कहिड़ियूं न हुजनि उहो वरी उहो थोरो कुझु दिघो थी वेंदो हलियो। त अदबियत हुजे। हाणे हिकिड़ी ॿ शयूं आहिनि, हाणे थोरो खुली ॻाल्हायां त हिकिड़ो अदब हूंदो आहे जेको कंहिं थीम जे तहत लिखियो वेंदो आहे ऐं उहा राइटर जी पंहिंजी इमेजिनेशन हूंदी आहे। ॿियो अदब हूंदो आहे जेको कंहिं नज़रिये जे तहत लिखियो वञे थो। नज़रियो यानी कि फिक्स पैरामीटर हुन राइटर जे अॻियां हूंदा आहिनि। राइटर खे हिननि शयुनि जो ख़्यालु करिणो आहे, ही शयूं ॾियणियूं आहिनि, ही शयूं न आहिनि ॾियणियूं। हाणे जॾहिं राइटर जे अॻियां हिन क़िस्म जो हिकिड़ी चेक लिस्ट अची वञे थी त मूंखे हीअ करिणो आहे, मूंखे हीअ नाहे करिणो, त पोइ उन में तख़लीक़ियत ख़तमु थी वञे थी। उन में तख़लीक़ियत नथी अचे। उन में हिकिड़ा ॿ लफ़्ज़ आउं चवां थो जिन खे गौर कजो। तव्हां लिखणु चाहियो त किथे लिखी छॾिजो त उहा तख़लीक़ न हूंदी आहे, पर उहा तश्कील हूंदी आहे। उहा तश्कील हूंदी आहे। तश्कील जेका आहे उहा इहा आहे त अॻे ई जेके पैरामीटर फिक्स थी चुका आहिनि उन्हनि खे रीअरेंज करे तरतीब ॾेई ऐं को अदब तख़लीक़ कयो वञे, उहा तश्कील आहे, उहा तख़लीक़ न आहे। तंहिंजे करे घणो करे जिन खे घणो करे मेजॉरिटी अदब जेको जंहिंखे अदब बराए ज़िंदगी चयो वञे त उहो तश्कील आहे, तख़लीक़ कोन्हे को। सवाइ कुझु 10-20% अदब जे उहो वाक़ई तख़लीक़ आहे, बाक़ी अक्सर करे तश्कील आहे। छो जो उन में हिकिड़ा माण्हू ॾंडो खयों वेठा हूंदा आहिनि त तव्हां हीअ लिखी सघो था, हीअ नथा लिखी सघो, पोइ उहा तख़लीक़ नथी पैदा थिए। मां सम्झां थो त पुराणो इलाही थी वियो आहे। शबीर लाखो बि चवे थो त इहो पुराणो बहस आहे, हिन खां अॻिते निकिरो, त हलो हिन खे अॻिते निकिरो, इहो बहस पुराणो घणो थी वियो आहे। थैंक यू। कलीम, मां थोरो ॻाल्हाईंदुसि। जी जी, अच्छा, ये डॉक्टर साहब हिकिड़ो मिनट मूंखे ॾिजो। ये शबीर लाखो साहब जेको आहे, लाखो शबीर साहब जेको आहे असांजो कहाणीकार दोस्त आहे, उहो उन कमेंट कयो आहे त अञा त इहा ॻाल्हि पई डिस्कस थिए त अदब बराए अदब, अदब बराए ज़िंदगी, उन खां कुझु अॻिते निकिरो। हा, असां बिल्कुलु अॻियां निकिरणु चाहियूं था, पर असां वटि जेके आम पढ़ंदड़ जंहिंखे चयो थो वञे या जेको आम नक़ाद जेको आहे उहो असांखे इन्हनि शयुनि खां अॻियां निकिरणु कोन थो ॾिए। उहो फिराए गिराए असांखे वरी इते ई अची बीहारे थो शबीर साहब। इन करे इहा पॉइंट असां सम्झूं था त इन ते थोरो डिस्कस कजे। जी डॉक्टर साहब। अदब बराए अदब ऐं अदब बराए ज़िंदगी जे हवाले सां जेको बहस हलियो पए, मां थोरो अकबर साहब सां तव्हां सां डिसएग्री कंदुसि त किथे किथे समाज जेके हूंदा आहिनि उहे अॻिते वधियल हूंदा आहिनि, किथे किथे समाज सफ़ा पुठिते हूंदा आहिनि। त अदब मां सम्झां थो त कंहिं हवाले सां समाज मां फुटी निकितल आहे, समाज जे लाइ बि आहे। ईअं कोन्हे त कोन्हे। जीअं मिसाल तौर असां इन शइ खे इनकार कयूं त भई हिकिड़ी फुट पटी खणी करे, लकीर कढी करे ऐं थ्योरी साम्हूं रखी करे न लिखिजे। ईअं साॻे नमूने सां जेकॾहिं कोई बि अहिड़ो क़िस्म जो अदब जेको समाज जी अकासी करे थो, समाज जे मसइलनि ऐं पुठिते पियल हुजण जे करे बि कुझु मसइला थियनि था, उन्हनि जी अकासी करे थो, त मां सम्झां थो त उन्हनि खां इनकार करण बि हिकिड़ी ॿी मुलायत आहे। असांखे उन एक्सट्रीम तरफ़ बि न वञणु खपे। त जंहिं समाज में असां रहूं था पिया त अदब कंहिं न कंहिं हवाले सां उहा कंहिं स्कूल ऑफ थाट या हिकिड़ी थ्योरी तहत हुजे या न हुजे, पर जेकॾहिं उहो सचे पचे हिकिड़े समाज जी अकासी करे थो आर्टिस्टिक वे में, अकबर साहब हुनखे 20% ॾिना आहिनि, पर मां हुनखे 50-60% ॾींदुसि। त सुधरियल समाजनि में इहो थींदो आहे, अदब समाज खे गाइडलाइन ॾींदो आहे, सियासत खे गाइडलाइन ॾींदो आहे
तसवुरु ॾींदो आहे, सियासत उन अदब जे पुठियां हलंदो आहे। पर जेकॾहिं बैकवर्ड समाज में ईअं थींदो आहे त सियासत जी घणी ज़रूरत हूंदी आहे ऐं सियासत जेको आहे अदब खे लीड कंदो आहे वक़्ती तौर ते। अॻिते हली करे जॾहिं अदब पंहिंजे पेरनि ते, समाज पंहिंजे पेरनि ते बीहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजो जेको अदीब आहे उहो समाज जो हिकिड़ो फ़र्द आहे। उन जा मुआशी, सियासी, समाजी मसइला हूंदा आहिनि, उहो उन्हनि मसइलनि में बि घेरियल हूंदो आहे। उन सां गॾोगॾु हू ॿियूं शयूं बि लिखे थो त उनखे वेलकम कजे। पर हिकिड़ी ॻाल्हि त माना रुॻो हिकिड़ो सियासी स्कूल ऑफ थाट खणी जीअं तश्कील वारी ॻाल्हि की अकबर साहब, या जीअं अकबर साहब अदबियत वारी ॻाल्हि की फॉर्मलिस्ट जेके रशियन फॉर्मलिस्ट चवनि था पिया, उहा शइ हरूभरू असांखे उनखे बि सवार करणु न खपे। इहा बि मां सम्झां थो हिकिड़ी ॿी स्टीरियोटाइप असांजे लाइ हूंदी त रुॻो असां इन बेस ते रद्द कयूं त भई हिन में सिर्फ़ु अदबियत हुजे ऐं समाज खां बिल्कुलु नाकारी हुजे, नेगेटिव हुजे, समाज जो को बि अक्सर में न हुजे, त मां सम्झां थो इहा बि त हिकिड़ी ॿी एक्सट्रीम आहे। असांखे ॿिन्ही एक्सट्रीम जे विच में हलणो आहे ऐं उनखे ॾिसणो आहे। त असांखे स्पेस छॾिणो आहे। हिकिड़ा अदीब आहिनि जेके समाज जा पीढ़ियल माण्हू आहिनि, समाज जे पीढ़ियल माण्हू जी नुमाइंदगी बि कनि था ऐं पीढ़ियल समाजनि में इहा शइ थिए थी पई। मां सम्झां थो उन्हनि जे लाइ बि असांखे स्पेस छॾणु खपे ऐं उन्हनि खे बि वेलकम करणु खपे। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो अदब जे दायरे में हुजे ऐं अदबियत बे हुजे अकबर साहब जी ॻाल्हि वांगुरु, त उहा शइ बहितर आहे। न, पर डॉक्टर साहब हिते हिकिड़ो सवाल पैदा थो थिए त आख़िर अदब खे छो समाज जी अक्कासी करणु घुरिजे? उहा त राइटर जी पंहिंजी इमेजिनेशन आहे न। उहो राइटर जी इमेजिनेशन में को बि ख़्यालु अची सघे थो। उहो जेकॾहिं मिसाल तौर को राइटर लिखणु चाहे थो त वॾेरा तमामु सुठा हूंदा आहिनि त छा उहो न लिखे? न लिखी सघे थो। मूं इहो न चयो, मूं चयो त राइटर खे उहो राइट आहे त जेकॾहिं हू 5 नाविल लिखे थो पियो ऐं 2 नाविलनि में समाज जी ॻाल्हि बि करे थो पियो, 3 नाविलनि में इमेजिनेशन जी ॻाल्हि बे करे थो पियो समाज खां हटी करे, त उहो उनजो राइट आहे। पर मां चवंदो त फुटपटी खणी करे जीअं असां रद्द कयूं था त रुॻो ई कंहिं स्कूल ऑफ थाट या सियासी नज़रिए तहत न लिखणु खपे। ईअं साॻे नमूने सां गैर नज़रियाती अदब खे बि असां स्कूल फुटपटी खणी करे चऊं त लाज़मी आहे त हिनखे समाज जी ॻाल्हि न करे रुॻो गैर समाजी ॻाल्हि करे अदबियत रुॻो हुजे। इहा बि सफ़ा हिकिड़ी एक्सट्रीम आहे न करीम साहब। न सर, पर तव्हां, मुंहिंजो इहो आहे, तव्हां कंहिं राइटर खे बाउंड त नथा करे सघो न। इहे समाजी न हालतूं बिल्कुलु त यूरोप में बि रहियूं आहिनि, यूरोप में बि रहियूं आहिनि। इहे जेको आहे सो सियासी अबतरी वारो, पर उते साइंस फिक्शन बि क्रिएट थियो आहे, उते फैंटेसी उन्हनि ई दौरनि में ड्यूरिंग वॉर, ॾिसो वर्ल्ड ॿ जेके कलीम वॉर्स हुयूं कलीम उन्हनि में साइंस फिक्शन बि क्रिएट थियो आहे, उन्हनि में फैंटेसी बि क्रिएट थी आहे, उन में मॉडर्निस्ट लिटरेचर बि क्रिएट थियो आहे, उन में पोस्ट मॉडर्निस्ट लिटरेचर बि क्रिएट थियो आहे। त तव्हां उनखे इहो कीअं था चओ? जी जी। न मां उन शइ खां इनकार कोन थो कयां। मां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, मिसाल तौरु नेवर लेट मी गो या इशिगोरो जो क्लारा एंडरसन, उहे उन समाजनि जा जेके टेक्निकल या टेक्नोलॉजिकल मसइला आहिनि जेके अॻिते हली करे माण्हू खे रिप्लेस कनि था, उहे बि अणधुरी तरह सां ॾिसजे त उहे बि त हिकिड़े समाज जी अकासी कनि था पिया न। असांजा मसइला ॿिया आहिनि। असांजो मसइलो आहे पेट रोटी ऐं आज़ादी, अमुन ऐं रोज़गार, इहे शयूं। पर जेके एडवांस सोसाइटीज़ आहिनि उन्हनि जा मसइला आहिनि। मिसाल तौरु उते टेक्नोलॉजी जेका आहे उहा माण्हू खे रिप्लेस करे पई। उते माण्हू जेको आहे उहो नाकारा थिए पियो, टेक्नोलॉजी अॻिते वधे पई ऐं टेक्नोलॉजी जा नेगेटिव इफेक्ट पवनि था। जेकॾहिं तव्हां नेवर लेट मी गो में ॾिसो त उते बि हिकिड़े क़िस्म जी इहा साॻी सूरत हाल आहे। त उहे ॾिसनि था पिया त टेक्नोलॉजिकली माण्हू इस्तेमालु पिया थियनि ऐं माण्हुनि जा उज़वा इस्तेमालु अॻिते हली करे थींदो त अमीर माण्हू ग़रीब माण्हुनि खे इस्तेमालु करे उन्हनि जा उज़वा आर्गन्स ट्रांसप्लांट करे पाण यूज़ कंदा। उन्हनि माण्हुनि जा मसइला आहिनि। इहो बि त हिकिड़ो समाजी मसइलो आहे न। उहे उते पंहिंजे मसइलनि खे उपटार कनि था पिया, असां उनखे समाज खां कटे कोन था सघूं। इहो बि त हिकिड़ो पासो आहे हुनजो। बेशक उहो हिकिड़ो टेक्नोलॉजिकल ऐं हिकिड़ो डिस्टोपियन नावल आहे। अच्छा, डिस्टोपियन इन नावल जी वार डेफिनेट जी 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 अकबर साहब कोई ॻाल्हाइणु चाहे पियो। जी जी सर, डॉक्टर साहब, तव्हांजे ख़्यालात जी लाइ जी तमामु अकबर घणो साहब ऐं तव्हांजे ख़्यालनि लाइ तमामु घणो एतिराम। ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन असां साॻी ॻाल्हि कयूं पिया। थोरो लफ़्ज़नि जो शायदि इंतख़ाब अलॻि अलॻि हुजे हर कंहिंजो। ॾिसो, अदब ऐं साइंस, तारीख़, साइंस हुजे या तारीख़ हुजे या सियासी नज़रियो हुजे, इहे ऑब्जेक्टिव शयूं आहिनि ऐं अदब जेको आहे उहा सब्जेक्टिव शइ आहे। हाणे जेकॾहिं कंहिं राइटर जो वजदान का शइ लिखण जे लाइ करे पियो, हुनजे अंदरि में मांधाण मतल आहे ऐं हू समाजी मसइला ॾिसे थो ऐं उन्हनि मसइलनि खे हू पंहिंजो वजदान हुनखे परेशान करे पियो, त हू ज़रूरु लिखे।
इहो थोरी आहे त ईअं न लिखणु खपे या हिन क़िस्म जो अदब तख़लीक़ न थिए। नो 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 नो, हरगिज़ न, ईअं कोन्हे को। जेकॾहिं हुनखे हुनजो अंदरि इन में वहशत पैदा थी चुकी आहे, अदब जे लाइ वहशत, अदब सही अदब तॾहिं थींदो आहे जॾहिं अंदरि में वहशत पैदा थिए। वहशत खां सवाइ अदब न थींदो आहे। जॾहिं हुनजे अंदरि में हिकिड़ी वहशत पैदा थी चुकी आहे, जुनून पैदा थी चुको आहे, हिकिड़ी बेचैनी पैदा थी चुको आहे, त हू समाजी मसइलनि ते लिखे, सियासी मसइलनि ते लिखे, हुनखे फुल आज़ादी आहे त हू कहिड़े बि सियासी नज़रिए सां तालुक़ु रखे। हू कम्युनिज़म सां तालुक़ु रखे, हू क़ौम परस्ती सां तालुक़ु रखे, हू जमायत इस्लामी सां तालुक़ु रखे, जंहिं बि नज़रिए सां वणेसि हू तालुक़ु रखे। पर जेकॾहिं उन मसइलो हुनजे अंदरि में मांधाण मचायो आहे ऐं हू लिखे थो, मोस्ट वेलकम, उहो हुनखे एप्रिशिएट करणु खपे, ज़रूरु लिखणु खपे। लेकिन मूं थोरो ॻाल्हि खे रुॻो हीअं उबतो करे पेश कयो त जेकॾहिं हू अॻियां हिकिड़ो नज़रियो रखे थो ऐं पोइ चवे थो त हाणे हिन नज़रिए जे मुताबिक़ ई मूंखे लिखणो आहे, या उन दौर जा नक़ाद बि चवनि था त हाणे जीअं त हीउ हिन नज़रिए जे मुताबिक़ कोन्हे को, तंहिंजे करे हीउ रद्द आहे। हाणे तव्हां ॾिसो त 1900 उन ॾींहुं चवे पियो न असांजो दोस्त अकबर साहिबु, पंहिंजो नाविल निगार, त अकबर सुमरो साहब, अकबर सुमरो चवे पियो त हिन नाविल ते 1900 अलाए कहिड़े साल में जे फ़कीर मोहम्मद लाशारी साहिबु तबसरो कयो ऐं चयईं त जीअं त हीउ नाविल जेको आहे उहो इंटू ब्रैकेट सोशलिज़म जे पैरामीटर्स जे मुताबिक़ न आहे, तंहिंजे करे हिन नाविल खे रद्द कजे थो। बाक़ाइदा हुन जो लफ़्ज़ चयो आहे हिन नाविल खे रद्द कजे थो। इन क़िस्म जी शइ आउं कोन थो मञा त कंहिंखे इन बुनियाद ते रद्द कजे त हीउ असांजे नज़रिए जे मुताबिक़ न आहे। पर जेकॾहिं राइटर उहो नज़रियो आहे, राइटर जो हुन नज़रिए खे एसिमुलेट कयो आहे, हुनखे इंटरनलाइज़ कयो आहे, 100 दफ़ा लिखे, इहा ॻाल्हि कान्हे का। पर बुनियादी तौर ते अॻियां जेकॾहिं रुॻो नज़रियो रखी त पोइ उहो तख़लीक़ न थींदी, तश्कील थी वेंदी हली। ऐं हुनजे लाइ बहितर, अच्छा समाज खां अदब भला जेकॾहिं फ़र्द आहे त फ़र्द बि समाज जो हिसो आहे, ऐं समाज खां कटिजी नथो सघिजे, बिल्कुलु न, समाज खां कटिजी नथो सघिजे। लेकिन अदब आहे न, आख़िर अदब में ऐं गैर अदब में फ़र्क़ु इहो आहे, अदब में अदबियत इमेजिनेशन हूंदी आहे। जेकॾहिं इमेजिनेशन कढी छॾियो अदब मां त उहो मज़मून थी वेंदो। बहितर आहे त राइटर मज़मून लिखे, पंहिंजे नज़रिए जे प्रोपेगेशन जे लाइ हू किताब लिखी छॾे, हुन ते कहिड़ो एतिराज़ आहे। पर हिकिड़ो माण्हू चए थो आउं नाविल पियो लिखां ऐं उन नाविल में हू पंहिंजे नज़रिए जो प्रचार करे थो, उहो नाविल जे बजाए उहो हिकिड़ी तबलीगी पंफलेट थी वञे थो। तंहिं की मां सम्झां थो हिन मौज़ू ते अॻे घणो कुझु ॻाल्हाइजी चुको आहे ऐं ॿुधंदड़ बि हाणे हीउ मौज़ू नथा ॿुधणु चाहिनि, तंहिंजे करे मां सम्झां थो कुझु अॻिते हलिजे। जी जी। अच्छा, इन में मां हिकिड़ो जुमिलो ऐड कंदो हलां अकबर साहब, त हिकिड़ी कलीम हिकु मिनट। अकबर साहब, मां सम्झां थो त वाकई घणो कुझु ॻाल्हाए चुको आहे, पर अञा वधीक इन ते जेकॾहिं पाण ॻाल्हायूं था त ॻाल्हियूं ओपनली ईअं खुलणु खपनि, जीअं अॼु खुलनि थियूं पियूं। मां सम्झां थो हिनखे खोलिजे अञा वधीक बहितर आहे, हरूभरू हिनखे छॾिजे बि न। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां जेको चओ लाखो शबीर चए थो राइटर भले इमेजिनेशन खां केतिरो कमु वठे, पर उन इमेजिनेशन जा दायरा बि समाज मां ई हूंदा, न कि ॿी दुनिया मां। अक्सर ईअं आहे त इमेजिनेशन बि समाज जे मुताबिक़ हूंदी आहे, पर के शयूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि कि ख़ुसूसन फैंटेसी लिटरेचर अहिड़ो आहे जो उनजी इमेजिनेशन घणो करे के शयूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके उनखां हटी करे। पर आउं घणे क़दुरु एग्री कयां थो लाखो शबीर सां त इमेजिनेशन जेका आहे उहा पैदा कीअं थींदी आहे। हाणे वरी जॾहिं कॾहिं उहो साइकोलॉजी ऑफ लिटरेचर ते ॻाल्हाइजे, तव्हां मौज़ू रखिजो हिकिड़े ॾींहुं, ऐं तव्हांखे ॿुधायांसि इमेजिनेशन कीअं थी थिए, तख़युल कीअं थो जनम वठे, तख़युल जा केतिरा क़िस्म आहिनि, 6 क़िस्म जेके तख़युल जा आहिनि, उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। उहे हिनजे जेको एम्प्रेसिस्ट थ्योरी आहे फिलोसॉफी जी, उनजे नुक़्ते नज़र सां इमेजिनेशन जनम कीअं थी वठे, त उहो बि हिकिड़ो अलॻि बहस आहे ऐं ईअं बहस पिया थींदा, तंहिंजे करे मां सम्झां थो त अलॻि अॻिते हलिजे। अच्छा, इन में मां हिकिड़ो जेको आहे जुमिलो ऐड कयां, पोइ अॻियां था हलूं। त तव्हां डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई त अदब मसइलनि जी निशानदेही करण लाइ सहाफ़त आहे न, पोइ अदब जी कहिड़ी ज़रूरत आहे। सहाफ़त प्योर हूंदी इन लाइ आहे त उहो जेको आहे सो आम माण्हू जा मसइला जेको आहे सो हुकुमरान तबिके ताईं पहुचाए, ऐं जेको आहे सो उहा प्योर फैक्ट्स ते हूंदी आहे, उनमें त इमेजिनेशन न हूंदी आहे। जेकॾहिं मसइला ई रुॻो अदब खे पुॼाइणा आहिनि त उन लाइ सहाफ़त अॻ ई मौजूदु आहे।
पोइ अदब जी कहिड़ी ज़रूरत आहे? अच्छा, हाणे इहो पाण इहो न डिस्कस कलीम साहब इन तव्हांजे इन पॉइंट ते ऐं हिकिड़ी शइ ॿुधायां थो। ॾिसो, सहाफ़त जी ऑब्जेक्ट हूंदी आहे, सहाफ़ी खे जी उन में मिलावट नाहे करणी। इहो सहाफ़ती उसूल सहाफ़ी कनि पिया, जेको ग़लति आहे। मूं जर्नलिज़म पढ़ियो आहे, मुंहिंजो CSS में सब्जेक्ट हो जर्नलिज़म। ॾिसो, जर्नलिज़म में इहो हूंदो आहे त हुनखे रिपोर्ट करणो हूंदो आहे। ओपिनियन ऐं न्यूज़ जी में फ़र्क़ु हूंदो आहे त हुनखे रिपोर्ट करणो हूंदो आहे, त उन में हू पंहिंजी उन में मिलावट नथो करे सघे, पंहिंजे अहसासनि जी मिलावट नथो करे सघे। हुनखे जीअं ॾिठो, जीअं ॿुधो आहे, ईअं करणो हूंदो आहे। अदीब जॾहिं मुआशरे जे मसइलनि ॾे निशानदेही करे थो, त हू असल में इंफॉर्मेशन कोन ॾेई रहियो हूंदो आहे। त तॾहिं बुनियादी तौर ते चवंदा आहिनि त स्टोरी, यानी शॉर्ट स्टोरी में या नाविल में ऐं न्यूज़ में फ़र्क़ु हुजणु खपे। न्यूज़ सिर्फ़ु वाक़ई खे रिपोर्ट कंदो आहे, ऐं जेको राइटर जंहिं वक़्त में मुसनिफ़ जॾहिं अदब जे ज़रिए कंहिं इशू खे हाईलाइट करे थो, त उन में हू पंहिंजी फीलिंग्स विझे थो उन में, ऐं न सिर्फ़ु पंहिंजी फीलिंग्स विझे थो, पर हू पढ़ंदड़ जी फीलिंग्स खे इन्वोक करे थो। त इहो सहाफ़त खां कमु नथो थी सघे, जो हुनजी फीलिंग खे इन्वोक करणु, इहो अदीब जो कमु आहे, इहो सहाफ़ी जो कमु न आहे। सो कई आहिनि, ॿार जी खल लाहींदासीं त पई लहंदी। अदब ऐं सहाफ़त कॾहिं बि हिक ॿिए जी जे सही था मुतबादिल चओ। न आहिनि रहिया। अदब जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो दाइरो आहे, हिकिड़ा लवाज़मात आहिनि। सहाफ़त हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो दाइरो आहे, हिकिड़ा पंहिंजा हुनजा कम आहिनि। उनजे करे असां इहो कोन था चई सघूं त हीउ कमु सिर्फ़ु सहाफ़त करे, हीउ कमु सिर्फ़ु अदब करे, ईअं कोन थो थी सघे। इहे साॻियूं शयूं जेके हिस्टोरिकल नॉवेल्स आहिनि, जंहिं ते नोबल प्राइज़ मिलिया आहिनि, इहे साॻियूं शयूं सहाफ़त में, तारीख़ में ऐं इन्वेस्टिगेटिव रिपोर्ट में सॼो कुझु थियल आहे। पर सेम टाइम ते उन्हनि जो जेको नाविलनि में असरु आयो आहे, जॾहिं नाविल उन्हनि ते लिखिया विया आहिनि, त उहे तमामु ज़बरदस्त थिया आहिनि। इहे कॾहिं बि हिक ॿिए जे मुतबादिल कोन था थी सघनि, न असां इहे करे सघूं था। जी सर, उन में असां बि उहो ई था चऊं त उन में सिर्फ़ु फ़र्क़ु हूंदो आहे स्टोरी टेलिंग जो। तव्हां स्टोरी कहिड़ी बि आहे उहा कीअं था बयानु कयो, उनजो वॾो फ़र्क़ु पवंदो आहे। उन में तव्हांजा जेके इमोशन्स हूंदा आहिनि पंहिंजा, उहे करेक्टर्स जे थ्रू ॿाहिरि ईंदा आहिनि, जेको सहाफ़त में न ईंदो आहे। त ऐं सहाफ़त जेको आहे सो ब्रिज हूंदी आहे, उहो जेको आहे सो मसइला आम माण्हुनि जा पहुचाए थी। त अदब हरू भरू पोइ मसइलनि जी निशानदेही ऐं उहो करे अदब पाण सवाल उथारींदो आहे। जेसि ताईं मूं जेको पढ़ियो आहे, अदब पाण अहिड़ा सवाल उथारींदो आहे जेके पढ़ंदड़ जे ज़हन खे सोचण ते मजबूर कंदा आहिनि त छा पियो थिए, छा लिखण जी कोशिशि कई वई आहे ऐं छा चवणु चाहे थो राइटर। जी सर, हाणे असां ॿिए फेज़ में हलूं था हिन डिस्कशन जे। इहो त हुनजो उहो त जो मौज़ू ऐं इहो थी वियो कवर घणे हद ताईं। हाणे टेक्निक जे हवाले साहब खां में बि पुछो सर, त टेक्निक त पंहिंजी अलॻि आहे, ऐं उहो पंहिंजी टेक्निक पाण डेवलप करे थो। पोइ उन टेक्निक जी कंहिं हिकिड़ी फिक्स्ड टेक्निक जी बुनियाद ते चई सघूं था त हीउ नाविल मयारी आहे ऐं हीउ नाविल गैर मयारी आहे। अकबर साहब। मूंसां सवाल आहे, डॉक्टर साहब सां मूंसां आहे। सर पहिरीं तव्हां खां, पोइ वरी डॉक्टर साहब ॾे चऊं। कलीम साहब, तव्हांजो इहो पहिरीं सवाल मूंखां पहिरीं पुछो, वरी उन वक़्तु डॉक्टर साहब जॉइन कयो, त उनजो मां जवाबु न ॾेई सघियुसि। त टेक्निकल बुनियादनि ते, फ़नी बुनियादनि ते किन नाविलनि खे बहितर चई सघिजे थो, रद्द करे सघिजे थो या न। नाविल जो कुझु जीअं उन खां पहिरीं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियणु चाहियां थो त आर्किटेक्चरल इंजीनियरिंग में बुनियादी तौर ते के 3-4 स्ट्रक्चर हूंदा आहिनि, बुनियादी स्ट्रक्चर हूंदा आहिनि। दुनिया में लखे क़िस्म जूं बिल्डिंग्स आहिनि, लेकिन आर्किटेक्चरल उसूलनि जे मुताबिक़ तव्हां बुनियादी 4-5 जेके स्ट्रक्चर आहिनि, उन खां तव्हां ॿाहिरि नथा वञी सघो। जेकॾहिं तव्हां उन खां ॿाहिरि विया त उहा इमारत फहिपट अची कंदी। उहो बुनियादी स्ट्रक्चर तव्हांखे ज़हन में रखणा आहिनि। मिसाल, आउं जंहिं कमरे में ड्राइंग रूम में वेठो आहियां, उन ड्राइंग रूम जूं 4 दीवारूं आहिनि, हिकु छित आहे, इहो त ॾिसण में पियो अचे, पर उन इंजीनियर खे ख़बर आहे त हिन दीवारुनि में पिलर लॻल आहे। हीअ जेका मुंहिंजी छित बीठी आहे, या दीवार ते कान बीठी, उहा पिलर ते बीठी आहे। इंजीनियर खे ख़बर आहे त इहा स्ट्रक्चर आहे। ॿियो को माण्हू ईंदो, हुन ड्राइंग रूम जी कंहिंजे बि ड्राइंग रूम जी सजावट ॾिसी, पेंटिंग्स ॾिसी, सोफ़ा ॾिसी, ॿियूं शयूं ॾिसी, चवंदो त वाह जे ड्राइंग, वाह जे कमरो आहे।
पर हुन इंजीनियर खे ख़बर आहे त हिन में जेको सीमेंट ऐं सरियो पियल आहे उहो केतिरो कमज़ोर आहे, फै पट ते अची कंदो। त ईअं ई नाविल जा बि कुझु बुनियादी स्ट्रक्चर्स आहिनि, 3-4-5 बुनियादी स्ट्रक्चर्स आहिनि। जेकॾहिं उन्हनि बुनियादी स्ट्रक्चर ते फ़नी लिहाज़ खां, टेक्निकल लिहाज़ खां नाविल बीठल आहे त उहो हिकु कंहिं हद ताईं मज़बूत नाविल आहे। पोइ वरी उनखां पोइ ॿियूं शयूं अचनि थियूं। हाणे हिकिड़ी इमारत हुजे जेका जंहिंजी रुगो पिलर ठाहे छॾिजनि ऐं जहिड़ी तहिड़ी दीवार ठाहे छॾिजे, रंग बुरो करे छॾिजे, हुन ते फर्नीचर घटिया लॻाए छॾिजे हुन ते, त उनजो सॼो हुसन ख़राब थी वेंदो। त स्ट्रक्चर सां गॾु पोइ वरी हुनजे हुसन जी ॻाल्हि अचे थी, पोइ हुनजी यूटिलिटी जी ॻाल्हि अचे थी, जीअं समाजी कार्य जी बि असां ॻाल्हि कयूं, पोइ हुनजी यूटिलिटी जी ॻाल्हि पई अचे। अदब जी यूटिलिटी ज़बरदस्त हूंदी आहे, इहो बिल्कुलु माण्हू न चवे त अदब जी का यूटिलिटी न आहे, या अदब रुगो अयाशी जे लाइ बि अदब हूंदो आहे, उहो उनजी हिकिड़ी माइनर यूटिलिटी आहे इहा। पर उनखां अलावा इलाही बेशुमार कॾहिं अलॻि मौज़ू थी सघे थो हुनजो, त अदब जा कार्य कहिड़ा कहिड़ा थी सघनि था, ऐं अदब खे छा छा करणु खपे, छा छा कंदो रहियो आहे अदब, बिल्कुलु इन ते करे सघिजे थो। त आउं चवंदुसि त जॾहिं असां टेक्निकल बुनियादनि ते कंहिं नाविल खे ॾिसूं था त बुनियादी तौर ते उहे टेक्निकल शयूं उन नाविल में हुजणु खपनि। उहे हूंदियूं त उहो नाविल मज़बूत आहे, जे न त उहो नाविल पट ते अची कंदो, उहो किरी पवंदो नाविल। पोइ उन में के शयूं हूंदियूं आहिनि, के घटि शयूं हूंदियूं आहिनि, के वधीक शयूं हूंदियूं आहिनि। मिसाल जी इमारत जो मूं मिसाल ॾिनो त सीमेंट केतिरो हूंदो आहे ऐं हुन में रेती केतिरी हूंदी आहे। तव्हां रेती जी जॻह ते रुगो फुल सीमेंट भरे छॾियो, तमामु घणो सीमेंट भरे छॾियो, पोइ छा थींदो? तव्हां चवंदा इमारत मज़बूत थींदी? बिल्कुलु न, उहा किरी पवंदी। त जमालियात जेका आहे उन में जेको इन हिकिड़ो मूं टर्म हाणे पढ़ियो आहे, जेके किथे लिखंदुसि बि सही, त एस्थेटिक फटीक, हिकिड़ी एस्थेटिक फटीक बि थींदी आहे जेकॾहिं तव्हां ओवर यूज़ कंदो एस्थेटिक्स जो, ओवर यूज़ जेकॾहिं थींदो त पढ़ंदड़ खे फटीक थींदी, पढ़ंदड़ थकी पवंदो, ज़हन हुनजो थकी पवंदो। त हुनजो बि हिकिड़ो मिक़दार हुजे। त अहिड़े नमूने सां आउं चवंदुसि त इहो जेको नाविल जो जेको स्ट्रक्चर आहे या फिक्शन जो जेको स्ट्रक्चर आहे, उन में कुझु बुनियादी शयूं 4-5 मुख़्तलिफ़ स्ट्रक्चर हुजनि, उन में हुजनि। जीअं हाणे तव्हां ॾिठो मिसाल, तव्हां गुंथर ग्रास जो मिसाल ॾिनो, गार्शिया मार्क्विस जो मिसाल ॾिनो, हुननि मुख़्तलिफ़ टेक्निक्स इस्तेमालु कयूं आहिनि। तव्हां जॾहिं ॾिसंदव त उन्हनि मुख़्तलिफ़ टेक्निक्स में कुझु शयूं कॉमन हूंदियूं, कुझु शयूं मुख़्तलिफ़ हूंदियूं। बुनियादी स्ट्रक्चर 4-5 हूंदा, इन खां ॿाहिरि नाविल कोन हूंदो। बाक़ी पोइ उन में जीअं हज़ारे इमारतूं, लखे इमारतूं आहिनि, तीअं लखे नाविल आहिनि। जीअं तव्हां पाण कलीम साहिबु तव्हां ॾिठो आहे त प्लाट्स जेके आहिनि केतिरा आहिनि, ऐं उन्हनि प्लाट्स जे बुनियाद ते हज़ारनि जी तइदाद में 007 जेके नाविल आहिनि, ईएन फ्लेमिंग्स जा जेके नाविल आहिनि, जेतिरा बि आहिनि उहो सिर्फ़ु हिकिड़ो प्लाट आहे। उन में 20 नाविल हिकिड़ो ई प्लाट, केरु चवंदो? फिल्मूं ॾिसो त केतिरी उन्हनि वैरायटी आहे उन्हनि फिल्मुनि में, लेकिन बुनियादी स्ट्रक्चर हिकिड़ो ई आहे। जी कलीम साहब। जी डॉक्टर साहब, इन हवाले सां तव्हां पंहिंजो ओपिनियन ॾिजो त जेको टेक्निक आहे उहा हर राइटर जी पंहिंजी पंहिंजी अलॻि हू पाण बि खणी ईंदो आहे, ऐं अकबर साहब चए थो त बेसिक जेके आहिनि टेक्निक्स 4-5 शयूं उहे लाज़मी हुजणु घुरिजनि त हिकिड़ो मयारी नाविल थिए थो। तव्हां इन खे कीअं रेस्पॉन्ड कंदो डॉक्टर साहब? जी कलीम साहब, अकबर साहब सही ॿुधायो आहे त टेक्निक्स बेसिक हूंदा आहिनि। मिसाल तौरु जीअं नाविल में काफ़ी तजुर्बा बि थींदा रहिया आहिनि, ऐं नाविल खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां लिखियो बि वियो आहे। त बेसिकली जेके नाविल में जिन शयुनि जी घुर्ज हूंदी आहे त उहा 2-3 शयूं जेकॾहिं असां काउंट कयूं, मिसाल तौरु E.M. फॉरेस्टर जो आस्पेक्ट्स ऑफ नाविल वारो ॾिसूं, या जनरली असां उनखे डिस्कस कयूं, खणी अचूं, त मिसाल तौरु हुनमें प्लाट आहे, ऐं प्लाट में पोइ वरी केतिरे तजुर्बा थी सघंदा, उहा वरी अलॻि डिस्कस करे सघियो थो। प्लाट जो हुजणु तमामु ज़रूरी आहे त नाविल जो प्लाट। जी जी अकबर साहब, बिल्कुलु ही बाइबल आऊं साथ रखंदो आहियां हर वक़्तु। बिल्कुलु। जी जी सर। प्लाट जे अंदरि पोइ असां हुनमें केतिरा ई तजुर्बा ॾिसी सघूं था। ईअं वरी किरदार निगारी आहे, ऐं किरदार निगारी में बि असां केतिरी शयूं ॾिसूं था। हिकिड़ा हूंदा आहिनि किरदार बेस्ड नाविल हूंदा आहिनि, जिन में रुगो हीरो ते फोकस कयो वेंदो आहे। ॿिया वरी अहिड़ा नाविल हूंदा आहिनि जिन में को हीरो न हूंदो आहे, सभु बराबरि किरदार हूंदा आहिनि, सभिनी खे हिकु जहिड़ो ट्रीट कयो वेंदो आहे,
ऐं पोइ जनरल हिकिड़ी जेका थीम आहे नाविल जी उनखे कढियो वेंदो आहे। उन खां सवाइ जेकॾहिं किरदार निगारी आहिनि प्लाट खां सवाइ ॾिसूं त हिकिड़ो नैरेटिव आस्पेक्ट हूंदो आहे, त उहा कहाणी या नाविल ॿुधायो कीअं थो वञे। उनमें जेराल्ड जेनेट आहे या मिसाल त रोलांड बार्ट्स आहे या जेकॾहिं ॿिया तरीक़ेकार आहिनि कोड जा, इवन अरस्तू वारो जेको तरीक़ेकार हमर शाह आहे, एनाग्रोस जा पेरीपेटिया आहे, या अहिड़े क़िस्म जी शयूं ॾिसूं त उहा नाविल ॿुधाई कीअं थी वञे। ऐं जेको नैरेटिव तरीक़ो आहे जीअं असां वटि चयो वेंदो फर्स्ट पर्सन, सेकेंड पर्सन ऐं थर्ड पर्सन, त माना उहो हिकिड़ो नैरेटर ख़ुदि ॻाल्हाए थो पियो रेजिनल मंज़र नाविल वांगुरु, त उहो पंहिंजी कहाणी पाण ॿुधाए थो, किरदार बि आहे, नैरेटर बि आहे। या जेकॾहिं थर्ड पर्सन थिए थो, जीअं करीम तव्हांजा नाविल आहिनि, त जेको नैरेटर आहे उहो किरदार कोन्हे किथे किथे, ऐं नैरेटर जेको आहे उहो ॿाहिरि आहे, उहा एम्प्लॉयड हिकिड़ो नैरेटर हूंदो आहे, ऐं साॻिए नमूने सां राइटर बि हूंदो आहे। त यानी प्लाट, किरदार निगारी ऐं उन सां गॾोगॾु नैरेटिव टेक्निक जेकॾहिं उहो ॿुधाए कीअं थो पियो नाविल, ऐं नैरेटिव टेक्निक में बि इलाही तजुर्बा थी सघनि था। हर चैप्टर जो हिकिड़ो ॿियो तजुर्बो बि थी सघे थो। ऐं ॿियो टाइम कीअं डील थियल आहे, फोकलाइज़ेशन कीअं थियल आहे, उहो फोकल इंटरनल आहे, एक्सटर्नल आहे, या ज़ीरो फोकलाइज़ेशन आहे। असां वटि इलाही थ्योरीज़ आहिनि जेके नैरेटिव थ्योरीज़ आहिनि, ॿुधाइनि था पिया त नाविल खे ॿुधाइणु कीअं खपे। एस्थेटिक आहे उन सां गॾोगॾु, ऐं नाविल सां एस्थेटिक सां गॾोगॾु जेको थीम आहे समाजी, सियासी या पर्सनल नफ़्सियाती, अहिड़े क़िस्म जा पस मंज़र जिनखे हाईलाइट कयो वेंदो आहे नाविल खे, त उहे हिकिड़ियूं बुनियादी शयूं हूंदियूं आहिनि। त मां सम्झां थो उन्हनि खे हटी करे असां बुनियादी तौर ते प्लाट जे आस्पेक्ट ते डिस्कस कयूं, सभु अञा बहितर थी वेंदो। त प्लाट कहिड़े क़िस्म जो हुजणु खपे, ऐं कहिड़े क़िस्म जा प्लाट असां वटि सिंधी नाविल्स में मौजूदु आहिनि। मिसाल तौरु असां वटि प्लाट जे लाइ हिकिड़ो ई कॉन्सेप्ट आहे त अहिड़ी कहाणी जंहिंजी हिकिड़ी बिगिनिंग हुजे, मिडिल हुजे ऐं एंड हुजे। पर हाणे अहिड़े क़िस्म जा नाविल बि अची विया वञनि था जेके एंड खां शुरू थियनि था पिया, ऐं इहे फिल्मूं बि आहिनि काफ़ी तरीक़े सां। मिसाल तौरु 3 इडियट आहे, उहा शुरूआति एंड खां थिए थी, पोइ इहे बैक ॾे वञे थी पई, उहो कंटेम्पररी या करंट सिचुएशन जे लास्ट में अचे थी पई। जीअं बाहुबली ॿ मूवीज़ ठहियूं आहिनि, ऐं हिकिड़ो नाविल जेको कली मूं तव्हांखे ॾिनो आहे, त उहो शुरू चैप्टर नंबर 36 खां थिए थो पियो, पोइ 35, 33, ऐं पोइ वरी फर्स्ट चैप्टर एंड में अची थो वञे। अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा प्लाट आहिनि जिन खे प्लाट खे कंस्ट्रक्ट कयो वेंदो आहे, अहिड़े क़िस्म जा तजुर्बा थींदा। पर बुनियादी तौर ते नाविल में प्लाट कहिड़ो आहे, किरदार निगारी कीअं आहे, एस्थेटिक सेंस कीअं आहे, ऐं नैरेटिव तरीक़ेकार यानी नाविल ॿुधाइण जो तरीक़ो जेको आहे उहो कहिड़ो आहे, उन में कहिड़े कहिड़े क़िस्म जा तजुर्बा थियल आहिनि, उहे हिकिड़ा मुनफ़रिद थी सघनि था। पर मां सम्झां थो त इन्हनि सभिनी खे जेकॾहिं कंबाइन करे हिकिड़ो ख़ुदि नाविल कंपैक्ट सॼे नमूने सां सभिनी शयुनि जो मुनासिब मिक़दार आहे, त उहो नाविल हिकिड़ो सुठो थी सघे थो। ऐं उन्हनि जी बेस ते असां चई सघूं था त हिकिड़ा नाविल थीम जे हवाले सां बिल्कुलु बेकार हूंदा आहिनि, यानी उहो टाइम जो ज़्यान हूंदा आहिनि, पर उन्हनि में जेको उणत हूंदी आहे, जी उहा जेका उणत हूंदी आहे न, उहा ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी हूंदी आहे, जंहिंखे पढ़ण सां हिकिड़ो मज़ो अची वेंदो आहे। त मां सम्झां थो बुनियादी शयूं बि अहम आहिनि, पर उन सां गॾोगॾु तजुर्बा बि आहिनि। पर हिन दौर में मां सम्झां थो तजुर्बनि ते असांखे वधीक ॻाल्हाइणु खपे, त कहिड़नि नाविल जे कहिड़नि शयुनि ते एलिमेंट्स ते कहिड़ा कहिड़ा तजुर्बा थियल आहिनि, उहा हिकिड़ी अहम शइ आहे जंहिं ते असांखे ॻाल्हाइणु खपे। मिसाल तौरु करीम तव्हांजो जेको नाविल आहे कहाणियुनि जो शहर, हाणे कहाणियुनि जे शहर जो जेको प्लाट आहे न, उनजो को बि यूनिफॉर्म प्लाट हिकिड़ो असां कोन था कढी सघूं। उनजी स्टोरीज़ जे अंदरि स्टोरीज़ आहिनि, नैरेटिव जे नैरेटोलॉजी जे अंदरि हिकिड़ो नैरेटिव स्ट्रक्चर आहे। हिकिड़ो रावी आहे, उन रावी ॻाल्हि ॿुधाए थो पियो, वरी उहो ॿी रावी जी ॻाल्हि करे थो, ॿियो रावी वरी ॿी रावी जी ॿिए जी ॻाल्हि करे थो पियो। ईअं रावी खां हिकिड़ा रावी निकिरंदा था अचनि, ऐं पोइ ख़बर कोन थी पए त हीउ जेको कहाणी ॿुधाइण वारो जेको नैरेटर आहे उहो पहिरें लेवल ते आहे, ॿिए ते आहे, टे ते आहे, चोथे ते आहे। हाणे उहे तजुर्बा बि असां वटि थियणु खपनि, ऐं उन ते बि ॻाल्हाइणु खपे। ऐं उन सां गॾोगॾु जेके असां वटि किरदार निगारी आहे, त किरदारनि में मिसाल तौरु असां वटि हिकिड़ो तसवुरु आहे त हीरो लाज़मी तौर ते भलो माण्हू हूंदो आहे, ऐं इहो ज़रूरी कोन्हे त सिर्फ़ु विलियन ते बि हिकिड़े क़िस्म जा नाविल लिखी सघजनि था, उनजो सॼो किरदारु। मिसाल तौरु असां मोहम्मद हनीफ़ वारो नाविल केस ऑफ एक्सप्लोडिंग ॾिसूं, त उनमें जेको प्रोटोगोनिस्ट आहे, मेन कैरेक्टर आहे, प्रोटोगोनिस्ट न चइजे, जेको हिकिड़ो आमिर आहे, डिक्टेटर आहे, उनखे घणो पोर्ट्रे कयो वियो आहे। उन जूं जेके आस्पेक्ट्स आहिनि, जेके नेगेटिव, उन्हनि खे ॾेखारियो वियो आहे घणो। ऐं जेको मेन कैरेक्टर आहे उहो रुॻो उते विक्टिमाइज़ थिए थो पियो, घणो कुझु थिए थो पियो, पर जेको मेन फोकस आहे उहो ॿिए शइ ते आहे। उनमें ॾेखारणु उहो चाहे थो पियो त हीउ जेको डिक्टेटर आहे, उन डिक्टेटर जी आहे जेको जो किरदारु पंहिंजो कहिड़ो रहियो आहे, उन ते बि हिकिड़े क़िस्म जी सुठे क़िस्म जी ॻाल्हि थी सघे थी, बहस थी सघे थो। असां वटि अहिड़नि नाविलनि, मिसाल तौरु सिराज जा सभु नाविल हीरो बेस आहिनि, हीरो ओरिएंटेड आहिनि।
त विलेन ओरिएंटेड नावल बि असां वटि जेके आहिनि उहे कैरेक्टर जे हवाले सां थियणु खपंदा। नावल में इहे सभई शयूं असांखे ॾिसणु खपनि ऐं पोइ असांखे जजमेंट करणु खपे त नावल सुठो या ख़राबु हिकिड़ी अलॻि शइ आहे, पर उन्हनि सभिनी खे ट्रीट कीअं कयो वियो आहे, नावल खे ख़ूबियुनि ख़ामियुनि ते पोइ ॻाल्हाइजे। जनरली ओवरऑल मां चवंदो फतवाऊं न ॾिजणु खपनि, पर ॾिसणु खपे त उन्हनि सभिनीनि शयुनि खे, प्लाट खे, कैरेक्टर खे, ॿुधाइण जे तरीक़ेकार खे, रावी खे ऐं जमालियात खे कीअं ट्रीट कयो वियो आहे, उहो ॾाढो अहम हूंदो आहे। जेकॾहिं उनमें कंहिं बि शइ जी एक्स्ट्रा मिलावट थी वेंदी आहे, मटीरियल घणो हूंदो आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहा शइ ॿिए पासे खे धक विझी छॾींदी आहे। उनजे करे उन्हनि सभिनी शयुनि जी बैलेंस खे ॾिसणु ज़रूरी आहे। जी करीम साहब। जी जेको आहे सो अकबर सुमरो साहब असां खां पुछे पियो त अकबर लगारी साहब जेको किताब ॾेखारियो उनजो नालो ॿुधाईंदा वारो एस्पेक्ट्स ऑफ नॉवेल। अकबर साहब प्लीज कंफर्म कजो इहो। अकबर साहब। साईं जो नेट शायदि स्टॉप थी वियो आहे। अच्छा उहो अकबर सुमरो साहब मुंहिंजे ख़्याल में साईं अकबर साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? डॉक्टर साहब तव्हांखे अचे पियो मुंहिंजो आवाज़? जी जी, मुंहिंजो आवाज़ तव्हांजो क्लियर अचे पियो। अकबर साहब जो कमेंट बि मूं पढ़ियो आहे, सुमरे साहब जो। अॼु बहितरीनु मौज़ू चूंडियो वियो आहे ऐं किताब जो नालो बि पुछे। E.M. फॉरेस्टर जो किताब आहे, एस्पेक्ट्स ऑफ द नॉवेल। E.M. फॉरेस्टर जो किताब आहे, हाँ, एस्पेक्ट्स ऑफ नॉवेल, एस्पेक्ट्स ऑफ नॉवेल। जी जी। हा, अकबर साहब जेको आहे सो हिकिड़ो ॿियो कमेंट कयो आहे अकबर सुमरो साहब, मिलान कुंडेरा जो जेको नॉवेल जो किताब दी आर्ट ऑफ नॉवेल खे पिणु अॻियां रखणु घुरिजे। जी सर, उहो बिल्कुलु मिलान कुंडेरा जो उहो जेको किताब आहे आर्ट ऑफ नॉवेल, उहो बि नॉवेल जे फन जे हवाले सां हिकिड़ो तमामु बहितरीनु किताब आहे ऐं उनजो अदबियात अकेडमी तरफ़ां उर्दू में बि तर्जुमो थी चुको आहे ऐं सिंधी में उनजा कुझु हिसा मुमताज़ बुखारी साहब जेको आहे सो तर्जुमो कया आहिनि। ही अकबर साहब तव्हांखे सर ॾेखारे पियो मिलान कुंडेरा जो द आर्ट ऑफ नॉवेल। इहो मूं वटि PDF में बि मौजूदु आहे ऐं असां वटि इहे वरी जेको आहे तनक़ीद जे हवाले सां वरी इन्हनि जो स्टेटस बाइबिल आहे जेतिरो ई आहे। ख़ैर उहो त हाणे रिलीजियस ॻाल्हि थी वेंदी, पर असां इहे जेके आहिनि हिनखे चवंदा आहियूं बाइबिल ऑफ क्रिटिसिज़म, हिकिड़ो एस्पेक्ट ऑफ नॉवेल फॉरेस्टर वारो। ऐं ॿियो जेको आहे सो मिलान कुंडेरा जो आर्ट ऑफ नॉवेल। उन खां अलावा जेको आहे सो फॉरेस्टर जो जेको द पैसेज टू इंडिया आहे, उहो बि हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो दबंग क़िस्म जो नॉवेल आहे ऐं जेको आहे सो हुन में तमामु पढ़ण जहिड़ो हिकिड़ो नॉवेल आहे इंडिया जे पस मंज़र में। त इहे आहे। अच्छा, इन में हाणे जेको आहे सो अकबर साहब ऐं डॉक्टर मुबारक साहब जीअं त इहे मां हिकिड़ी लिबर्टी थो खणा, छो जो मुंहिंजे चैनल ते आहियूं, इन करे त मां पंहिंजे नॉवेल जी ॻाल्हि थो कयां, उनजे बारे में तव्हां खां पुछण थो चाहियां। कहाणियुनि जो शहर ते डॉक्टर साहब थोरो ॻाल्हायो आहे ऐं कहाणियुनि जो शहर जेको आहे सो एज़ अ राइटर मूंखे पंहिंजनि सभिनी नॉवेल्स में सभिनी खां वधीक तख़लीक़ी लॻंदो आहे। त पर अफ़सोस सां उन ते वरी का बि क्रिटिसिज़म, डॉक्टर साहब हिकिड़ो मज़मून लिखियो हो 4 किस्तनि में, पर ॿियो को अहिड़ो रिव्यू कोन साम्हूं आयो आहे। अकबर साहब, जेकॾहिं तव्हां इहो नॉवेल पढ़ियो आहे त उन हवाले सां थोरो ॻाल्हाइजो। अॼु मां पंहिंजे नॉवेल ते लिबर्टी खणां थो। ज़रूर, पर हाणे इहो नॉवेल मूं वेझड़ाई में कोन पढ़ियो आहे। इहो नॉवेल जंहिं वक़्त में छपियो हो उन वक़्त में मूं पढ़ियो हो, तंहिंजे करे हुनजा मां सम्झां थो त इहो 3 साल खां त मथे थिया हूंदा इन खे नॉवेल खे आहे। जी सर, इहो जेको आहे सो मूं तव्हांखे ड्राफ्ट मोकिलियो हो ऐं इहो छपियो 2023 में हो। हाणे तव्हां कापी त पेपर आउट त न कयो न? जी जी जी। हा, उहो जेको आहे तव्हांखे पढ़े 3 साल, छो जो हुन ते वरी डेट 2023 लिखियल आहे न। हा, अच्छा अच्छा। अधु पेपर तव्हां आउट करे छॾियो न। न, मूं चयो अच्छा अच्छा। हाणे ईअं आहे त उहो नॉवेल ते तव्हांजे रिव्यू न अचण जो जेको सबबु मूंखे सम्झ में अचे थो न, उहो इहो आहे, हिकु त हिन में कहाणियूं तमामु घणियूं आहिनि, ॾाढी ख़ूबसूरत आहिनि, ॾाढो क्रिएटिव आहे। ॿियो इहो आहे त कहाणी मां कहाणी पैदा थिए थी, वरी उन मां कहाणी पैदा थिए थी।
यानी हिकिड़ी ॾाढी कहाणी आहे, ॿी धी कहाणी आहे, त वरी नानी कहाणी, वरी धी कहाणी, वरी ॾोटी कहाणी, वरी पड़पोटी कहाणी, ईअं हलनि थियूं, कहाणी मां कहाणी, कहाणी मां कहाणी। त उन में थोरो रीडर जेको आहे थोरो मुंझी थो पवे। कहाणियूं एॾियूं इमेजिनेटिव, एॾियूं ज़बरदस्त हुयूं, ख़ुशूसन उहो जेको शायदि कारे लिबास में जेको हिकिड़े नकाब पातल छोकिरी वारो जेको तव्हां इमेजिनेशन ॾेखारी हुई, उहा ज़बरदस्त हुई। जी ऐं तव्हांजो नाविल ई स्टेटस को खे चैलेंज कंदड़ नाविल हो। अॼु ई मूं इहो पढ़ियो पिए, रिव्यू कयुमि पिए बल्कि, त स्टेटस को ऐं नाविल, त या स्टेटस जी को ऐं सर त इहो बि ॾिसबो आहे त कहिड़ो नाविल जेको आहे, ही नाविल जेको आहे उहो कंहिं स्टेटस को खे चैलेंज करे थो या न। हाणे स्टेटस को इहो रुॻो कोन हूंदो आहे, आमतौर ते जंहिंखे असां चवंदा आहियूं त सियासी स्टेटस को। स्टेटस को जा इलाही क़िस्म आहिनि। स्टेटस को त इहो बि हो त 1980 वारे ॾहाके में जदीद अदब कोन थे लिखी सघियो पियो, इहो बि हिकिड़ो स्टेटस को। स्टेटस को हुयो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे समाजी हक़ीक़त निगारी लिखबी, इहो स्टेटस को हो उन दौर जो। उनखे रसूल मेमण ऐं मुश्ताक शोरो वारनि चैलेंज कयो, बाक़ी केर बि उनखे चैलेंज न करे रहियो हो, सभु उन स्टेटस को जा हामी हुआ। अहिड़े नमूने सां स्टेटस को मुख़्तलिफ़। हाणे तव्हां जेको उन में हिकिड़ो स्टेटस को, उन में पॉलिटिकल सिंबलिज़म बि आहे तव्हांजे हिन नाविल में, प्लस आर्ट जे मैदान में या लिटरेचर जे मैदान, उते त तव्हां आर्ट ॾेखारियो, जो पंहिंजो स्कल्पचर आर्ट जो ॾेखारियो त कीअं एस्टेब्लिश माफिया या जी अफसर वारो किस्सो। जी हा, एस्टेब्लिशमेंट जेका आहे, आर्ट जी जेका एस्टेब्लिशमेंट आहे, उहा कीअं उन ते यानी स्टेटस को बरक़रार रखे थी ऐं कंहिं बि नए आर्टिस्ट खे अॻियां अॻियां नथी अचण ॾे, इन हद ताईं जो उन नए आर्टिस्ट खे। कलीम साहब, तव्हांजे इन नाविल ते लिबर्टी वठंदे मां हिकिड़ो तव्हांखे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां थो, तारीख़ जो वाक़ियो। जी सर, जी जी जी। मुंहिंजे ख्याल में हारून रशीद जो ज़मानो हो या ॿिए कंहिं अब्बासी ख़लीफ़े जो ज़मानो हो। इसहाक नाले हुनजो हिकिड़ो तमामु वॾो म्यूज़िशियन हो, जीअं असां वटि हिते तानसेन वारा वॾा म्यूज़िशियन हुआ, तीअं उनजे दरबार में हिकिड़ो म्यूज़िशियन हो, वॾो म्यूज़िशियन हो। उन पंहिंजो हिकिड़ो शागिर्द तयारु कयो, उनजो नालो हो ज़रियाब। त उन बादशाह खे चयो त तूं रुॻो भला तूं ॿुधाईंदो रही थो असांखे पंहिंजो राग, तूं को शागिर्द वागिर्द तयारु कोन कयो? हुनखे असां शागिर्द तयारु कयो, इजाज़त हुजे त पेश कयां। त हुन पंहिंजो उन शागिर्द उन ज़रियाब खे पेश कयो। ज़रियाब अहिड़ो त ॻायो जो ख़लीफ़ो तमामु घणो ख़ुशि थियो ऐं हुनखे इसहाक खे चई त तूं हुनखे ॾोरापो ॾिनई त तो अहिड़ो जेको वॾो आर्टिस्ट तो लिकाए रखियो हुयसि ताईं, कमाल कयो आहे तो, हुनखे घणो इनाम इकराम ॾिनई। हाणे इसहाक त उन इस्टेब्लिशमेंट जो बरक़रार रखंदड़ माण्हू हो, हुनखे पंहिंजी इस्टेब्लिशमेंट ख़तरे में नज़र आई त मुंहिंजो शागिर्द मूंखां अॻिते वधी वेंदो। दरबार मां निकिरण खां पोइ पैसनि जी हिकिड़ी अशरफिन जी हिकिड़ी खुर्जीन भरी हुनखे ॾिनई ज़रियाब खे ऐं चई त ॿ ऑप्शन अथई, सिज उभरण खां अॻे बगदाद छॾे वञ ऐं 3 महीननि जे अंदरि ख़लीफ़े हारून रशीद या ख़लीफ़े जी जेका अब्बासी ख़िलाफ़त आहे उन खां ॿाहिरि निकिरी वञ, या आउं तोखे माराए छॾींदुसि, सिधी ॻाल्हि आहे। हुन चयो त तूं ताक़तवर आहीं, मूंखे माराए सघींदो, ऐं वञा थो ॿाहिरि। पोइ उहो उतां ई बगदाद खां निकिरी हारून रशीद जे जॾहिं उन वक़्त में हारून रशीद जी हुकूमत बि मां सम्झां थो त मिस्र ताईं हुई, उहो मिस्र खां थींदो 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 आख़िर में वञी स्पेन में पहुतो ऐं पोइ उते हुन वञी कमाल कया। त ईअं थींदो आहे त अदबी इस्टेब्लिशमेंट हुजे, अदबी स्टेटस को जा माण्हू हुजनि, सियासी स्टेटस को जा माण्हू हुजनि, या सियासी धड़नि जा माण्हू हुजनि, उहे हिकिड़ी स्टेटस को क़ाइमु रखी वेंदा आहिनि, पोइ उनखे टोड़ण न ॾींदा आहिनि। त तव्हांजो जेको नाविल हो उहो 2-3 हवालनि सां स्टेटस को खे चैलेंज हो। त एतिरियूं कुझु जे ॻाल्हियूं मूंखे यादि आहिनि जेके उन वक़्त में मूं नोट कयूं हुयूं। वधीक हाणे जेकॾहिं तव्हां हुन नाविल ते तव्हां रखो, ऐं इहो ज़रूरी कोन्हे त तव्हां पंहिंजे नाविल ते न रखो, तव्हां जीअं त प्रोग्राम कंडक्ट कयो था तव्हां पंहिंजे नाविल ते नथा रखी सघो, तव्हां पंहिंजे कंहिं बि नाविल ते तव्हां रखो त असां हुन ते बिल्कुलु भरपूर ॻाल्हाईंदासीं, तनक़ीद बि कंदासीं तव्हां ते। जी कलीम साहब, अॼु अख़्तर कोन्हे, अख़्तर खे मिस कयूं पिया।
जी सर, अख्तर थोरो शायदि कंहिं फैमिली इशू में बिज़ी आहे, इन करे असांखे जॉइन न कयो अथई हींअर ताईं। सवेर ॻाल्हि ॿोल थी मुंहिंजी, हुन चयो त जेकॾहिं टाइम मिली वियो त मां जेको आहे जॉइन कंदुसि, पर अञा ताईं कोन कयो अथई। ऐं बिल्कुलु अख्तर खे मिस कयूं पिया। जी डॉक्टर साहब, तव्हां कहाणियुनि जे शहर ते वाहिद माण्हू आहियो जंहिं बैक टाइटल बि लिखियो ऐं 4 किस्तनि में मज़मून बि लिखियो। तव्हांजो हक़ आहे थोरो हुन ते ॻाल्हायो, भले तारीफ़ न ई खणी कयो पर ॻाल्हायो त सही। दोस्तनि खे इहा त ख़बर पए थी, इहो बि नाविल आहे वीचारो, हिकिड़ो कुंड में पियो आहे। अच्छा, वॾी महिरबानी। तव्हांजा इलाही नाविल कुंड में पिया आहिनि। मां कली मूंखे ख़बर कोन्हे त कहिड़ा कहिड़ा कुंड में आहिनि, कहिड़ा कहिड़ा सेंटर ते आहिनि। नाविल जे फन ते तनक़ीद जी ॻाल्हि हली आहे त अकबर साहब E.M. फॉरेस्टर जो नाविल ॾेखारियो, एस्पेक्ट्स ऑफ नाविल, मिलान कुंडेरा वारो बि ॾेखारियो। मां तव्हांजे नाविल ते ॻाल्हाइण खां पहिरियों मां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त हिकिड़ो ॿियो आहे मिखाइल बाख्ते, जंहिं नाविल ते तमामु सुठो कमु कयो आहे। मां सम्झां थो नाविल खे नाविल वारे स्टेटस ते पहुचाइण में मिखाइल बाख्तिन जो वॾो कमु आहे। उन प्रॉब्लम्स ऑफ दोस्तोयेव्स्कीज़ पोएटिक्स किताबु लिखियो, उनजो रिसर्च स्टडी आहे, जंहिं नाविल खे खणी अची करे असांखे ॿुधाए त नाविल सभ खां पहिरियों त कहिड़ो कमु करे थो पियो। मिसाल तौर उनमें पोलिफोनी आहे, कार्निवलिज़म आहे, ऐं उनमें जेको आहे डायलॉग जो कॉन्सेप्ट आहे, डायलॉगिज़म, उहो आहे। उनमें उहो खणी आयो, उन ॿुधायो त असां वटि घटि माण्हू इन शयुनि खे पढ़नि था। असांजो दोस्त आहे गोहर मेमन साहब, उनजो उन ते स्टडी आहे, रिसर्च थीसिस आहे। मां सम्झां थो अॼु के सेशन में जेकॾहिं गोहर साहब हुजे हा त असांखे वधीक मज़ो अचे हा। छो त दोस्तोयेव्स्की चयो त नाविल जेको आहे हिकिड़ो डायलॉग आहे, कैरेक्टर्स जे विच में बि, ऐं कैरेक्टर्स खां ॿाहिरि नाविल जो, नाविल सां बि, टेक्स्ट सां बि, ऐं उन सां गॾोगॾु नाविल जे कॉन्सेप्ट जो या टेक्स्ट जो सोसाइटी सां या ॿियनि एलिमेंट सां बि हिकिड़े क़िस्म जो डायलॉग आहे। तंहिंजे करे हू नाविल आहे। नाविल वॾो मौज़ू आहे, तमामु वॾो मौज़ू आहे। ऐं नाविल हिकिड़ी जस्ट कहाणी ॿुधाइणु कोन्हे, बल्कि नाविल हिकिड़ो सॼो डिस्कोर्स आहे, ऐं सॼी समाजी, इल्मी, अदबी डिस्कोर्स खे खणी अची करे असांजे साम्हूं पेश करे थो पियो। उनजे करे उनखे ॾिसणु खपे त नाविल ते जेके कम थिया आहिनि तनक़ीद जे हवाले सां, ॿिया बि काफ़ी आहिनि, पर जेकॾहिं इन्हनि 3-4 नकादनि खे ॾिसजे त उहो तमामु वॾो कमु कंदा। मिसाल तौर उनमें जेको डायलॉगिज़म वारी ॻाल्हि कई आहे, जीअं तव्हांजे नाविल कहाणियुनि जो शहर, मां उन सां रिलेट कंदुसि त उनमें हिकिड़े क़िस्म जेका इंटरटेक्सचुअलिटी आहे, या जेको हिकिड़ो कनेक्शन आहे टेक्स्ट जो ॿिए टेक्स्ट सां, जीअं तव्हांजे नाविल जे में जेके कहाणियूं आहिनि, उहे कहाणियूं तमामु ॿियनि घणनि समाजी मसइलनि या अदबी मसइलनि या टेक्स्ट सां रिलेटेड आहे। तव्हांजे नाविल खे, कहाणियुनि जे शहर खे पढ़ंदे असांखे महसूसु थींदो त असां हिकिड़ो नाविल कोन था पढ़ूं, पर हुन सां गॾोगॾु असां तमामु घणा नाविल्स पढ़ूं था। तव्हांजे इहा ख़ूबी नाविल वारी मुंहिंजे ख़्याल में यूथोपिया में बि आहे, जंहिंमें जेकॾहिं असां हुनजी सियासी वाक़िया जेके थिया आहिनि, या जेके सियासी वाक़ियनि जी आड़ में ॿिया जेके वाक़िया थिया आहिनि, या जीअं समाज खे सप्रेस कयो वियो आहे, जेकॾहिं उनखे वधीक तव्हां मिशेल फोको जे थियोरी सां, हिस्ट्री ऑफ सेक्सुअलिटी सां ॻंढींदो त उहे शयूं कीअं थी वेंदियूं। जेकॾहिं हिस्ट्री ऑफ सेक्सुअलिटी ऐं कार्निवलिज़म, त असां जेके कार्निवल जेके वाक़िया थिया आहिनि पुराणे दौर में, मैनिपुलिज़म खे, मैनिपियन कॉन्सेप्ट जेके थिया आहिनि, उनखे मिखाइल बाख्तिन रद्द कयो आहे, ऐं पोइ कार्निवलिज़म खे खणी वियो, जी कहाणी जो शायदि। त उन्हनि खे बि असां जेकॾहिं रिलेट कयूं त असांखे ख़बर पवंदी त नाविल सिर्फ़ु हिकिड़ी कहाणी कोन्हे, हिकिड़ो अफ़सानो कोन्हे, पर नाविल घणनि इल्मनि अदबनि जो हिकिड़ो शाहकार आहे। तव्हांजो जेको नाविल आहे कहाणियुनि जो शहर, उहो इन हवाले सां बि असांखे ॾिसणु खपे त उनजा केतिरा ई पासा आहिनि। नाविल असांखे हिकिड़ो इहो सम्झो त सिंधी में छा चऊं, पर अंग्रेज़ी में हिकिड़ो इन्वोक करे थो पियो त नाविल में असां वटि फ़न सां रिलेटेड जेके ख़ूबियूं आहिनि कहिड़ियूं आहिनि, फ़न जी दुश्मनी जे हवाले सां, फिलिस्टाइन असां वटि कॉन्सेप्ट आहे, उन हवाले सां कहिड़े क़िस्म जो नाविल जे फ़न जा दुश्मन कहिड़ा आहिनि समाज में, ऐं समाज में ख़ुदि असां वटि जेके नाविल सां रविया आहिनि उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि, या आर्ट सां असांजा रविया कहिड़े क़िस्म जा आहिनि। तव्हांजे नाविल में इमेजिनेशन जे हवाले सां जेको हिकिड़ो घोड़े ते चढ़ी हिकिड़े जादूगर ॾे वञे थो पियो, ऐं जादूगर खे वञण खां पहिरियों उनजे विच में जेके उनखे बलाऊं ईंदियूं आहिनि जिन सां उहो विढ़े थो पियो, ऐं विढ़ण खां पोइ जेको उनखे मारे क़तल करे वरी हिकिड़ी के ॿिए शइ जो सहारो वठी, हिकिड़ी मुंडी आहे जंहिं ते सिज खे ॾेखारे, रोशनी ॾेखारे, उनखे ताक़त मिले थी, ऐं जेको उॾरे थो माण्हू अॻिते वञे थो पियो। इहे सॼियूं शयूं अलामती तौर ते असांखे ॾिसजनि त असां वटि समाज में या असां वटि अदब में अहिड़े क़िस्म जा कार्निवल, या असां वटि अहिड़े क़िस्म जा इहे सम्झो त अहिड़े क़िस्म जूं भलायूं मौजूदु आहिनि जिन सां असांखे विढ़णो पए थो, ऐं अदब उहो विढ़े थो पियो।
तव्हांजे इन नाविल ते हिकिड़ी सुठे क़िस्म जी वेहक थियणु खपे ऐं तफ़सीली ॻाल्हाइणु खपे। जीअं अकबर साहिबु चयो त वेझड़ाई में न पढ़ियो, मूं उन्हनि ॾींहंनि में पढ़ियो, मूंखे ख़बर न हुई इन नाविल ते बि ॻाल्हि थींदी। उन नाविल में सभई कहाणियूं तमामु अहम आहिनि ऐं मां सम्झां थो त जेके अफ़सर वारी जेका कहाणी आहे जंहिंमें आर्ट ॾांहुं जेको माण्हुनि जो रिव्यू आहे ऐं समाज जो रिव्यू आहे उनजी एनालाइज़ेशन थियणु खपे। त असां वटि उन रविय सां मिलंदड़ जुलंदड़ कहिड़ा रविया मिलनि था पिया ऐं जेके माण्हू कंहिं गंदे माण्हू या गंदे हिकिड़े सोसाइटी में मौजूदु रस्म खे टोड़ण वञनि था पिया, उन्हनि जे विच में कहिड़े क़िस्म जा उन्हनि खे मसइला पेश अचनि था पिया। अलामती तौर ते उन नाविल खे ॾिठो वञे त कहाणियुनि जो शहर आहे त उन शहर में हर क़िस्म जा माण्हू थी सघनि था। ॿियो हिकिड़ो कैरेक्टर जंहिंमें छोकिरी हूंदी आहे जेको मंदिर खे बचाईंदी आहे, ॿियो जेको हिकिड़ो वेंदो आहे चवंदो आहे त मंदिर मां उहा सोन चोरी करे ईंदुसि। त अहिड़े क़िस्म जूं काफ़ी इमेजिनेटिव शयूं आहिनि नाविल में जेके असांखे हिट कनि थियूं पियूं ऐं माण्हू सोचण ते मजबूर थिए थो पियो त नाविल में हीअं आर्ट खे बि ॾिसी सघिजे थो। तव्हांजे इन नाविल ते बल्कि यूथोपिया ते बि हिकिड़ी सुठे क़िस्म जी वेहक थी सघे थी ऐं उनजो जेको हिकिड़ो इंटरटेक्सचुअल पासो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको डिस्टोपियन ऐं यूटोपियन कॉन्सेप्ट्स आहिनि उहे बि उनखे एनालाइज़ करणु खपनि। ऐं ॿी वॾी ॻाल्हि जेको नैरेटिव टेक्निक आहे त कहाणी ॿुधाइण वारो अंदाज़ आहे त हर स्टोरी में चैप्टर में हिकिड़ो ॿियो नैरेटर अचे थो पियो, ॿियो हिकिड़ो जेको रावी अचे थो पियो उहो कहाणी ॿुधाए थो पियो ऐं रावी वरी ॿियनि रावियुनि खे दावत ॾिए थो पियो जेके सभिनी सां ॻाल्हि कनि। मिसाल तौरु जीअं बटाकी आहिनि जेके हिकिड़ो टोलो अचनि था जेके बटाक कनि था पिया त उहे छा करे सघनि था ऐं कहिड़ो बटाकी कहिड़े क़िस्म जो कमु करे सघे थो ऐं पोइ कीअं वापसि मोटनि था पिया, कहिड़ा फेल थियनि था, कहिड़ा पास थियनि था पिया, कामयाबु थियनि था। उहो बि हिकिड़ो सुठो पासो आहे नाविल जो। मां सम्झां थो नाविल जे प्लाट, किरदार निगारी ऐं उनजो जेको रावी जो ॿुधाइण जो तरीक़ो आहे उहो बि असांजे लाइ अहम आहिनि तव्हांजे नाविल में। इन ते डिस्कस थी सघे थी पर साॻिए टाइम ते उन ते जनरल हिकिड़ी क्रिटिसिज़म बि थी सघे थी जेको जॾहिं तव्हां सेशन रखंदो त पोइ हुन ते ॻाल्हि करे सघंदासीं असां। जी कलीम साहब। जी जी सर, हाणे जेको आहे सो सेशन हुन ते बिल्कुलु असां रखंदासीं ऐं इहो जेको आहे सो हाणे असां वटि रमज़ान शरीफ़ बि अचण वारो आहे त थोरो टाइमिंग थोरी चेंज कंदासीं ऐं कुझु पाइपलाइन में असांजा किताब आहिनि जीअं हिकिड़ो मैडम ज़ुबैदा मैतलो जो किताबु आहे यारम प्यारम लॉन्ग स्टोरीज़ जो, उहो जेको आहे सो असांजो ड्यू हो मार्च में। ऐं ॿियो मैडम जेको आहे बानो महबूब जोकियो साहिबा जो नॉविल आहे हूं तो हेकली। ऐं इहे मुंहिंजे ख़्याल में त असां सभिनी पैनलिस्ट या इहे ॿई किताब शायदि पढ़ियल आहिनि ऐं विच में पाण इहो थोरो टाइमिंग जो डिस्कस करे पोइ इहो पाण सोशल मीडिया ते रखंदासीं ऐं ईंदड़ स्ट्रीम जे हवाले सां बि सोशल मीडिया ते इहो इंफॉर्म करे छॾींदासीं त अवेलेबिलिटी हुजणु घुरिजे। जीअं रमज़ान में थोरो शेड्यूल माण्हुनि जो चेंज थो थी वञे, इन जे करे जेको आहे सो असां उहो कंदासीं। ऐं उन खां पोइ जेको आहे सो कोशिशि कबी त कहाणियुनि जो शहर या वरी पोइ यूटोपिया ते पाण हिकिड़ो सेशन रखूं। जी सर, हाणे बाक़ी असां वटि आख़िरी ॾिसो मुंहिंजो त ख़्यालु जी इहो सर। आहे त ॾिसो असांजा जेके मिसाल सेशन अॼुकल्ह रखूं था 7 बजे त रमज़ान में इहो पॉसिबल कोन हूंदो छो जो इहे अफ़तारी वग़ैरह जो टाइम हूंदो। मिसाल जेकॾहिं जी सर असां रखूं था 6 बजे खां 6:30, इहो बि अफ़तारी जो टाइम आहे अफ़तारी जी तयारी करण जो। उन खां अॻे रखूं था 5 बजे त माण्हू जेके रोज़ाइता आहिनि उहे अहिड़ी पोज़ीशन में कोन हूंदा जो असांजी वेही नावलनि ते गुफ़्तगू ॿुधनि। मां त इहो चवंदुसि रमज़ान जी वारे महीने छॾियो त माण्हू इबादत कनि, असां बि इबादत करियूं ऐं उन खां पोइ जेको आहे सो ईद खां पोइ वरी बिस्मिल्लाह करे नई सौ थी कजे को हरू भरू। पोइ असां ते फ़र्ज़ु आहे कोन PTV या टेलीविज़न जो को आहे कोन ड्रामो जो किस्त न आहे त एडवर्टाइज़ कोन मिलंदी असांखे। सो ख़ैर आहे रमज़ान खां जी पोइ जी कंदा जी। हा साईं न अकबर पर साहब पछाड़ी जेकॾहिं आहे थी इबादत वञे को पछाड़ी आहे असांजी इबादत जी इबादत वरी ज़रूरत आहे नाविल ई आहे अकबर साहब। जी जी मूं चयो पियो 15 कजे विच में पाण उहो पोइ डिसाइड करे पोइ वरी इहो जेको आहे सो दोस्तनि खे असां इंफॉर्म करे छॾींदासीं सोशल मीडिया ते। मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ो असांखे स्लॉट 9 खां 10 वारो बि मिली सघे थो, इहो सुठो स्लॉट आहे जेको 9 खां। इन विच में माण्हू रिलैक्स बि हूंदा ऐं थोरो इबादत खां हटी करे ॿी ॻाल्हि ॿुधण जी कोशिशि बि कंदा। ऐं जेको आहे सो ख़ैर उहो वरी पाण पोइ डिस्कस करे था वठूं ऐं पोइ दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। हींअर आख़िरी जेको आहे डॉक्टर साहब असां वटि 15 मिंट आहिनि
उन्हनि में पाण जेको आहे सो तव्हां रेफरेंस ॾिनो मिशेल फोको वारो जेको आहे हिस्ट्री ऑफ सेक्सुअलिटी, त उहो उन जो मूं हिकिड़ो हिसो कहाणियुनि जे शहर में ॾिनल आहे। जेको अव्हां वारो चैप्टर आहे उन में जॾहिं उहो पंहिंजी टीचर जो ॿुधाए थो त उन में उहो मिशेल फोको जो जेको इहो हिस्ट्री ऑफ सेक्सुअलिटी मां हिकिड़ो पीस कोट करे थो, त उहो उन में मौजूदु आहे। अच्छा, ॿियो हाणे जेको आहे सो अकबर साहब खां मूं अॻु में पुछो त तव्हां वेझड़ में ॿिया कहिड़ा नॉवेल्स पढ़िया आहिनि सिंधी। डॉक्टर साहब इहो ई तव्हां खां सुवाल आहे त तव्हां ॿिया कहिड़ा नॉवेल्स पढ़िया आहिनि जेके वेझड़ में आया आहिनि सिंधी नॉवेल्स, ऐं उन्हनि में कहिड़ा नवां तजुर्बा था ॾिसो टेक्निक जे हवाले सां बि, मौज़ू जे हवाले सां बि। जी डॉक्टर साहब। अच्छा डॉक्टर साहब असां खां डिस्कनेक्ट थी आहे। डॉक्टर साहब तव्हां ज्वाइन कयो। अच्छा अकबर साहब तव्हां खां इहे सवाल कयां थो मां, त जेको आहे सो मां उन करे पोयां किताबनि में ॾिठो पिए त मुंहिंजे एग्ज़ैक्ट पोयां जेके उहे नाविल रखियल आहिनि जेके मूं पढ़ी छॾिया आहिनि, त पोइ जेकॾहिं तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां पोइ हिते ॾिसी तव्हांखे ॿुधायां त कहिड़ा मूं पढ़िया आहिनि। जी 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 अकबर साहब बिल्कुलु बिल्कुलु। जीअं पंहिंजो अख्तर हफ़ीज़ जो नाविल आहे, कैफ़े अदब आहे, आशिक औरत आहे, ज़ुल्फ़ी ज़ौर जो रंडी जी धीउ आहे, ऐं मिठल चांडियो जो नाविल ॻोठ आहे, कादिर सोलंगी पाणी मथे झूपड़ा, हाइपरसोमनिया, मुंहिंजी ॻोठो, गूंगो वेराग, सांवल जमाली, खंभियल माण्हू जी ख़ुद कलामी रहमत सुमरो, इंश्योरेंस वारी छोकिरी इकबाल बलोच, हूं तो एक अली बानू महबूब, मेरा जड़ियूं शामू, सागर आफ्ताब वजीर, ममताज बुखारी जो बेरंग, फरह गनी मेमन कयम रूह रिहान, तूं हिम्मत जखराणी, ऐं कोई नाविल आहे हू, उहो उन जो आहे को लगारी छोकिरो आहे उन जो आहे। लगारी जी 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 लगारी ज़हन मां निकिरे पियो नालो, कराची कालिंग सांगड़ जो आहे मुंहिंजे ख्याल में। हाँ शायद मिर्प ख़ास जो आहे। जी कराची कालिंग ऐं कांधड़े साहब वारो नाविल किताब दुश्मन, इहे मूं सभु वेझड़ाई में पढ़िया आहिनि। जी सर। उन खां अलावा मूं सवेरे तव्हां सां ज़िक्र कयो हिन जो नाविल डॉक्टर अमीन कुरैशी जो ऋण जन अंदर जनी ऋण, इहे नाविल जी जी वेझड़ाई में पढ़िया आहिनि। अच्छा अकबर साहब तव्हांखे इहो महसूसु थिए थो असांजो जेके फीमेल राइटर्स आहिनि उहे नाविल घटि पियूं अचनि, इन जो को ख़ासि सबबु आहे या जेको आहे सो पाण दिलचस्पी नथियूं वठनि? असांखे बसि इहो 2-3 फीमेल राइटर्स आहिनि ठाहियो। हिकिड़ो नाविल शायदि ॿुधाइण विसरी वियो मूंखे, मूं हिनजो पढ़ियो, ही 4-5 नाविल त मूं तव्हांखे ख़वातीन जा ॿुधाया। मिसाल जहां आरा नालो आहे न, जहां आरा सुमरो, जहां आरा सुमरो साहिबा, हा उन जो मूं नाविल पढ़ियो। ॿियो ही फरह गनी मेमन आहे, ख़ातून आहे, इन जो मूं नाविल पढ़ियो। ॿियो पंहिंजो दादू जी ख़ातून आहे, छा नालो, एस नरगिस हक, उन जो मूं नाविल पढ़ियो वेझड़ाई जी में। जी जी ऐं अञा बि कोई ॿिया आहिनि नाविल, सभु अञा उन में कुझु आहिनि जेके सवेरे असां जेके नाविल तव्हांखे न ॿुधाइनि पिए, उन्हनि जा अञा ॿिया नाविल नज़र अची विया आहिनि मूंखे जेके तव्हांखे ॿुधाइनि पिया। ज़ेवर थियम ज़ंजीर, न सॉरी इहो न पढ़ियो आहे। ख़ाली पणे जो खाज, नूर जुणे जो, हेमू महबूब सिंधी, चमड़ी जो पत्थर अब्दुल कादिर बुरड़ो, सिंधु यारमन चांडियो, कबूतर जवाब ॻोल्हे थो अनवर कलीम, वण अब्बास कोरे जो, इहे नाविल बि मूं वेझड़ाई में पढ़िया आहिनि। अञा बि ॿिया नाविल आहिनि, रजीम नाविल आहे, मिसकाल आहे, तोबिन उदास मन, आराधनी, कहकशाउनि खां अॻिते, दात जे ॾे में, इहे सभु मूं नाविल वेझड़ाई में पढ़िया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में 40 खनि नाविल आहिनि जेके मूं वेझड़ाई में पढ़िया आहिनि। उनमें जी जी 4-5 सर, नाविल तमामु ज़बरदस्त। अच्छा हिन में जी 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 हा, त हिन में ख़वातीन असां वटि राइटर्स
जेतिरियूं आहिनि फिक्शन में उहे सभु मुंहिंजे जी ख़्याल जी में त नाविल तरफ़ अचनि पियूं। जीअं ज़ुबैदा बिरवाणी जो सुठो नाविल आहे, उन खां अलावा मैडम जो रुञ जेको नाविल आहे उहो बि सुठो, उहो जी बि जी पढ़ियोसीं। शहर गुल जो नाविल बि पढ़ियोसीं। त ख़वातीन जेके आहिनि उहे लिखनि पियूं त मुंहिंजे ख़्याल में 10-12 या 15 ताईं शायदि ख़वातीन थी वञूं। ॿियो शबनम गुल जो नाविल आहे, 15 खनि ख़वातीन। जेकॾहिं एतिरो तइदाद आहे त सुठो तइदाद आहे। ऐं ॿियो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त ॾिसो न, केतिरा ई असांजा राइटर जेके आहिनि उहे बि नाविल मेल बि नाविल जी तरफ़ घटि आहिनि। इन करे जो नाविल लिखणु हिकु ॾुखियो ऐं संजीदा ऐं तवील कमु आहे। ख़वातीन जा घरेलू मसइला आहिनि, उन्हनि जूं ज़िमेदारियूं आहिनि, ॿार आहिनि, घरु आहे। असां त सिर्फ़ु मर्द जेको आहे उहो बि कमकार करे थो, लेकिन घरेलू ज़िमेदारियूं कोई आसान कोन्हनि, ॾुखियूं आहिनि घरेलू ज़िमेदारियूं। उहे घरेलू ज़िमेदारियूं अदा करण खां पोइ केतिरो टाइम बचे थो, केतिरी कंसंट्रेशन थिए थी जो नाविल लिखिजे। ऐं नाविल हले बि, लिखण बि महीना साल लॻनि था, उहो बि सबबु थी सघे थो। जी अच्छा अकबर साहब, हिकिड़ो ॿियो ज़बरदस्त नाविल वेझड़ में मूं पढ़ियो आहे सिंधी में, उन ते पाण पहिरीं स्ट्रीम कईसीं साईं अकबर सुमरे साहब जो तुरम नाविल, जेको आहे सो कंहिं मैगज़ीन में छपजे पियो। मैगज़ीन जो नालो यादि अची वेंदो, उन में छपजे पियो। उन में जेको आहे सो सररियलिस्टिक टेक्निक वग़ैरह इहे सभु यूज़ कयूं आहिनि ऐं तारीख़ खे कनेक्ट करण जी कोशिशि कई आहे मुख़्तलिफ़ वाक़िअ। मां ॾाढो जेको आहे सो नाविल आहे, त पाण इहो कंक्लूड करे सघूं था, हाणे कंक्लूडिंग रिमार्क्स ॾियऊं था त छा सिंधी सर जो जी जी कट आवाज़ न पियो अचे तव्हांजो। थी रहिया आहिनि या अञा वधीक आहे इन क़िस्म जे तजुर्बनि जी? ॾिसो, तजुर्बा त अक्सर करे असां वटि जेके तजुर्बा थियनि था नाविल में, उन्हनि खे असां लफ़्ज़ तजुर्बो चऊं था, ख़बर न आहे इहो तजुर्बो आहे बि या न। छो जो इहे तजुर्बा जेकॾहिं अॻे थी चुका आहिनि। हाणे मिसाल जी ॻाल्हि हींअर, जेकॾहिं केरु व्हील ईजाद करे, चए मूं व्हील ईजाद कयो आहे, त उनखे हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं त बाबा अमेरिका न को इंग्लैंड न को जापान व्हील ईजाद कयो आहे, व्हील मुंहिंजे दड़ो में ईजाद थी चुको हो। त इन करे तव्हां उन में इर्तिका कई आहे, तव्हां उन में नवाण आंदी आहे। ढगे गाॾी जे व्हील मां तव्हां पंहिंजो जेका आहे बुलेट ट्रेन जो व्हील ताईं तव्हां पहुता आहियो। फाइन। त असां वटि जेके इनोवेशन जी जेके असां वटि मिसाल सररियलिज़म ते, या असां वटि जदीदियत जा जेके आहिनि ऑफशूट्स आहिनि ॿिया, या पोस्ट मॉडर्निज़म, इहे तजुर्बा असल में असांजा तजुर्बा त न आहिनि। इहे तजुर्बा यूरोप करे चुको आहे। असां उन्हनि तजुर्बनि खे इंट्रोड्यूस या पहिरीं असां खणी पिया अचूं पंहिंजी ॿोली में, उहा ॿी ॻाल्हि आहे। लेकिन इहो पंहिंजो को तजुर्बो न आहे। इहे तजुर्बा अॻे थी चुका आहिनि, त इन करे असां साॻे तजुर्बे खे असां पंहिंजी ॿोली में रिपीट कयूं था, पंहिंजे अंदाज़ सां लिखूं था। त इन करे आऊं इन ख़्याल जो आहियां त असां वटि तजुर्बो त को बि थिए कोन थो। न को साइंस जो तजुर्बो असां कयूं था, न को अदब जो, न को कंहिं ॿी शइ जो, बल्कि अॻे थियल तजुर्बा जेके आहिनि उन्हनि खे असां इंट्रोड्यूस करायूं था। जी जी साईं। महिरबानी अकबर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। असां बसि एंड पिया कयूं स्ट्रीम। हीउ तमामु ज़बरदस्त डिस्कशन रहियो दोस्तो अॼु असांजो, जेको आहे सो सिंधी नॉवल जे हवाले सां, हुन में मौज़ू ऐं मसइलनि जे हवाले सां असां ॻाल्हायोसीं, टेक्निक जे हवाले सां ॻाल्हायोसीं, ऐं वेझड़ में आयल जेके नॉवल आहिनि उन्हनि जो बि असां ज़िक्र कयो आहे हिन स्ट्रीम में। दोस्तो ईंदड़ स्ट्रीम जो असां तव्हांखे पहिरीं सोशल मीडिया ते ॿुधाए छॾींदासीं त असां करण वारा आहियूं, ऐं उनजी टाइम कहिड़ी हूंदी। छो जो रमज़ान शरीफ़ अचे पियो, त उन करे थोरो टाइमिंग डिस्टर्ब थी। ऐं इन ॻाल्हि ते बि गौर कजे त असां रमज़ान में गैप कयूं, इहो बि थी सघे थो। पर उन सां उन हवाले सां तव्हांखे वधीक अपडेट जेको आहे सो असां सोशल मीडिया ज़रिए ॾींदा रहंदासीं।
ऐं महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाईंदा हलो दोस्तो, जीअं वधि खां वधि तव्हांखे नोटिफिकेशन्स ईंदा रहनि ऐं जेको आहे असांजे हिन स्ट्रीम खे शेयर बि कंदा हलो, जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुची सघे। तव्हां सभिनी महिरबानी। सर अकबर साहब, डॉक्टर मुबारक लाशारी साहब, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। पाण वरी ईंदड़ मौज़ू ऐं नॉविल सां गॾु ॿी स्ट्रीम में गॾु हूंदासीं। थैंक यू वेरी मच सर। थैंक यू।